जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं अमाजो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ एहसन अमाजी खिदमत में हाज़िर आहियां वीकेंड विद आवाज़ सां। जी ऐं मां आहियां हुमरा ताहिर। वेलकम। तव्हां सां पोइ हफ़्ते ॻाल्हायो, हाणे हिन हफ़्ते बि तव्हां सां गॾु असां रेडी आहियूं नएं टॉपिक्स ते ॻाल्हाइण लाइ। ऐं हुमरा आऊं नाज़रीन सां हमेशा इहा दुआ ज़रूरु शेयर कंदो आहियां त जिते बि हुजनि हमेशा ख़ुशबाश ऐं आबाद हुजनि, पंहिंजनि सां गॾु परावनि खां परे हुजनि, इन्हनि जे मुंहं ते, इन्हनि जे झोलीअ में, इन्हनि जे अङण ते हमेशा मुस्कुराहट हुजनि, ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। जिते जिते सिंध वासी, सिंध खां ॿाहिरि पूरे पाकिस्तान, पाकिस्तान खां ॿाहिरि जिते जिते जेके जेके दोस्त असांखे ॾिसनि था, आऊं उन्हनि सभिनी शयुनि जो थोराइतो आहियां। हुमरा आऊं पहिरियां त अव्हां खां बि ज़रूरु पुछणु चाहींदुसि, अव्हांजी जी अॼु जी सुबुह शुरूआति कीअं कई? चांहि पीती, नाश्तो कयो आहे या कोन? हाँ, मां सुबुह जो उथियमि ऐं पोइ मां पंहिंजी अम्मी सां गॾु वेही करे चांहि पीती। मुंहिंजी अम्मी सैंडविचिस ठाहिया, असां सैंडविचिस खाधा ब्रेकफास्ट में, उनखां पोइ असां फ्रूट्स खाधा, उनखां पोइ असां थोरी तयारी शयारी कई ऐं पोइ हाणे असां आहियूं स्टूडियो में तव्हां सां ॻाल्हाइण लाइ। ज़बरदस्त, बहितरीन। ऐं नाज़रीन, पाण हमेशह इहो ॿुधंदा बि आहियूं त सुबुह जो नाश्तो तमामु घणो ज़रूरी हुजे थो, ऐं नाश्ते में अगरि हुमरा माइंड न करे त पोइ आऊं ईअं चई सघां थो सुबुह जो माण्हू अंडो खाए, मतिलबु बेदो जंहिंखे आनो पाण चवंदा आहियूं, त पोइ उहो ॾाढी तवानाई ॾींदो आहे ऐं ॾाढो फ़ाइदेमंद आहे। न, मां खाधो हुयो, मां एग सैलेड वारो सैंडविच खाधो हुयो। ओके बसि पोइ त ठीकु आहे, उहो असांजो मतिलबु हिसाब किताब बराबरि थी वियो, सैंडविच में अंडो अची वियो त माना ॻाल्हि ख़तम थी वई। अम्मियूं ठाहींदियूं आहिनि अंडो विझी करे, मखण विझी, लूणु कारी मिर्च सभु विझी एग सैंडविच मुंहिंजी अम्मी ठाहियो, उहो मूंखे खारायो अम्मी फ्रूट समेत। त अॼु फ्रेश हुजे, सफ़ा माण्हू एक्टिव हुजे स्क्रीन लाइ। हा, लास्ट वीक जॾहिं तव्हां सां ॻाल्हि ॿोल्हि थी हुमरा, तव्हां चयो त नाश्तो तव्हां खां स्किप थी वेंदो आहे। पोइ मूंखे ॿुधायो त जॾहिं स्किप करणु ऐं जॾहिं नाश्तो करणु कीअं फील थींदो आहे? ॾाढो वॾो डिफरेंस हूंदो आहे, ॾाढो घणो। मुमताज़ मां तव्हांखे ॿुधायां, नाश्तो करे माण्हू जॾहिं ईंदो आहे त ईअं लॻंदो आहे त तव्हां ॾींहं लाइ तयारु आहियो, जेके बि चैलेंजिस आहिनि, जेकी बि शयूं तव्हां ॾींहं में फेस कंदो उन लाइ तव्हां रेडी हूंदा आहियो। अगरि तव्हांखे थोरी घणी बुख रहे थी, उनखां पोइ तव्हां को परेशानी वारी सिचुएशन आहे, को थोरो असांखे गर्मी लॻी थी वञे त माण्हू स्ट्रेस में थो अचे, जॾहिं नाश्तो था करे रखूं न, पोइ असां सफ़ा एनर्जाइज़ हूंदा आहियूं, सफ़ा रेडी हूंदा आहियूं त हाणे असां पंहिंजे ॾींहं खे पूरी तरीक़े सां फेस कंदासीं। तव्हां ॿुधायो। हिकिड़ी ॻाल्हि आऊं तव्हां खां पुछंदुसि हुमरा, सच ॿुधाइजो त अम्मी नाश्तो करे त खाइण में ॾाढो मज़ो ईंदो आहे, पर जॾहिं अम्मी चए त नाश्तो तव्हांखे ठाहिणो आहे, असांखे खाराइणो आहे, उन वक़्तु छा फीलिंग हूंदी आहे? मां ठाहींदी आहियां, मां संडे वारे ॾींहुं पंहिंजी फैमिली लाइ नाश्तो ठाहींदी आहियां सुबुह थी, ॾाढो मज़ो ईंदो आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मां उथां ऐं पोइ मां सभिनी लाइ पैनकेक ठाहींदी आहियां, मां उन लाइ कॾहिं कॾहिं अंडो ठाहींदी आहियां, चांहि ठाहींदी आहियां, ऐं जेको आहे ईअं पूरो हिकिड़ो नाश्ते जो तमामु पूरो फैमिली डिनर अगरि न थिए त फैमिली ब्रेकफास्ट कोशिशि हूंदी आहे त संडे वारे ॾींहुं असांजो ज़रूरु थिए। हा, संडे ऐं ख़ासि तौर ते अगरि जिन खे सैटरडे जे ॾींहं ते बि ऑफ हूंदो आहे, मोकल हूंदी आहे, त पोइ सैटरडे जे ॾींहुं मतिलबु छंछर जे ॾींहं ते बि कोशिशि कंदा आहिनि सां गॾो गॾु हुजनि। जेसि ताईं अव्हांजो सुवालु मूंखां आहे त मूं तव्हांखे पहिरियां ई ॿुधायो त मां नाश्तो स्किप कोन कंदो आहियां। मां हमेशह कोशिशि कंदो आहियां त नाश्तो हुजणु ज़रूरी आहे। नाश्ते सां पाण एनर्जाइज़ थियो था, तवानाई मिले थी, मन मस्तु थियो था, ज़बरदस्त गुज़रे थो, शुरूआति ॾाढी फर्स्ट क्लास ऐं कमाल जी थिए थी। जॾहिं पाण ताज़ा तवाना महसूसु कंदासीं त पोइ उन ॾींहं जा जेके हदफ़ आहिनि, जेके गोल्स आहिनि, उहे बि असीं अचीव करे वठंदासीं, छाकाणि त असीं इंटरनली ॾाढो सेटिस्फाई हूंदासीं। ऐं ख़ासि तौर ते चांहि जेका मूंखे पसंदि आहे, आउं पंहिंजी ॻाल्हि करियां त कड़क चांहि हुजे, पती थोरी तेज़ हुजे ऐं खीर घणो हुजे, कंजूसी न हुजे, ऐं दूध पती कड़क हुजे, पर जेको खंड जो मिक़दार आहे न, उहो थोरो घटि हुजणु घुरिजे। हूअं बि पाण हिन वक़्तु जेके खाधा खाऊं था उन में तमामु घणो शुगर आहे, ऐं अॼुकल्ह अनफॉर्चुनेटली
इलाही सारा माण्हू शुगर जो शिकार आहिनि, पोइ पाण कोशिशि कंदा आहियूं त शुगर घटि हुजे। अव्हां जो छा ख़्यालु आहे भला इन बाबति? बिल्कुलु शुगर त घटि हुजे, पर असां अक्सर सिंधी माण्हू मिठाई बि विझंदा आहियूं पंहिंजी चांहि में, या गुड़ विझंदा आहियूं, उहो बि मज़े जी हूंदी आहे। पर गुड़ जो जेको मज़ो आहे उहो अलॻि आहे, सफ़ा उहा चांहि अलॻि हूंदी आहे। हा, पर अनफॉर्चुनेटली पाण कराची में रहूं था न, ही असांजे जेके बि दोस्त ॻोठाणा ॿुधनि था उहे इहो ॿुधी करे थोरो हैरान इन करे थींदा, पाण कराचीअ में गुड़ खे ॻोल्हींदा आहियूं त गुड़ किथां मिले, पर मिलंदो कोन आहे अनफॉर्चुनेटली। या कि तव्हांजे लाइ गिफ्ट वठी अचे, कि तव्हांजो अचे केरु हेॾां खैरपुर मां, हेॾां होॾां तव्हांजो को माइट अचे तव्हां सां कराची में विज़िट करण लाइ, या तव्हां वञो पोइ वॾा वॾा गुड़ जी पूरी बोरी खणी ईंदा आहियूं पाण सां गॾु, सॼे साल ख़्याल सां रखंदा आहियूं। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। सो आऊं दोस्तो अव्हां सां बि इल्तिमास करणु चाहींदुसि, अव्हां वटि जेके ॻोठनि में नेमतूं आहिनि उन्हनि जो क़दुरु कंदा करियो। असीं कराची शहर में वेठा आहियूं, रुगो ॿुधण में अव्हांखे ॾाढो कराची ज़बरदस्त लॻंदो हूंदो, पर हितां जा चैलेंजिस बि थोरा घणा आहिनि। ॻोठनि में थधी हवा आहे ऐं ताज़ी हवा आहे। अमीं राति जो जॾहिं गर्मियुनि जे मौसम में ख़ासि तौर ते सुम्हंदा आहियो त अमीं अङण ते सुम्हंदा आहियो, खुले आसमान जे हेठि सुम्हंदा आहियो, उतां जी राति जो खुले आसमान हेठि फैमिलीअ सां गॾु वेही कचहरी बि करणु ऐं उते ई सुबुह राति जो सुम्हणु, उनजो मज़ो अलॻि आहे। छाकाणि त चइनी तरफ़नि खां अव्हांखे ताज़ी तवाना हवा बि मिले थी ऐं अव्हां ज़बरदस्त तरीक़े सां आसमान जो बि नज़ारो करे, बिल्कुलु सॼा सितारा नज़र अचण, वो व्यू ई सफ़ा अलॻि हूंदो आहे। अच्छा उमरा, मूंखे इतां ई ॻाल्हि यादि अचे थी त असां जॾहिं कराची रहूं था, मूंखे यादि कोन आहे त असीं 3 महीननि ऐं 6 महीननि ताईं आसमान ॾांहुं ॾिसंदा बि आहियूं। ॾाढो मुश्किल हूंदो आहे, छाकाणि त पाण खे ॻाल्हि यादि ई न रहंदी आहे। पर जॾहिं त पाण जॾहिं ॻोठनि में रहंदा आहियूं त पोइ राति जो जॾहिं खटूं हूंदियूं आहिनि, छाकाणि त पंहिंजे ॻोठनि में माहौल इहो आहे। पर हाणे जेके एसीअ में रहनि था, असीं बि एसीअ में हूंदा आहियूं, पर असांजी कोशिशि इहा हूंदी जॾहिं माण्हू ॻोठनि में हुजे त पोइ थोरो ताज़ा ऐं कुदरती हवा जो मज़ो वठणु, लॉन्ग वॉक्स ते वञूं, वॉक कयूं, उते घुमूं फिरूं, को मक़सदु हूंदो माण्हू ईअं ई खेत वटि ऐं हेॾे होॾे माण्हू जेको आहे सो वॉक करणु। सुबुह जो जॾहिं तव्हां उथंदा आहियो, उतां जी रवायत आहे उथण सां ई तव्हांखे चांहि मिलंदी, पर इहा आहे हूअं नुक़सानकार आहे। मतिलबु तव्हां ख़ाली पेट उथण सां ई जॾहिं चांहि पीअंदव त पोइ अव्हांजी जेका बुख आहे उहा ख़तमु थी वेंदी। जॾहिं तव्हांजी बुख ख़तमु थी वेंदी, नाश्ते जी ज़रूरत ख़तमु थी वेंदी, त तव्हां सुस्तु फील कंदव, जेसि ताईं वञी तव्हां मंझंदि जो वरी मानी खाओ, लंच करियो। सो बहरहाल अगेन अचे थी त नाश्तो हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। बहरहाल हमरा हिकिड़ी ॿी वरी मज़े जी ॻाल्हि इहा ॿुधायांव त जॾहिं पाण ॻोठनि में हूंदा आहियूं त उते त पंहिंजी जॉब ते वञण जो को टेंशन ई न हूंदो आहे, पाण सुम्हिया पिया हूंदा आहियूं। ख़ासि तौर ते असांजा घर वारा असांजे इंतज़ार में रहंदा आहिनि त हीअ उथनि त पोइ हिननि खे नाश्तो सर्व करियूं ऐं असां पंहिंजो कमु ख़तमु करे सुकून जी वरी को निंड करियूं, आराम करियूं, या इहो टेंशन लहे। सो बहरहाल बीइंग अ गर्ल, अव्हांजी ज़िमेदारियूं ॻोठ में वधी थियूं वञनि या तव्हां ॿियनि ते डिपेंडेंट हुजो थियूं? असां जॾहिं ॻोठ जॾहिं बि विया आहियूं त महिमान वांगुरु ई विया आहियूं, ऐं असांखे इहो प्रिविलेज हूंदो त जेका सिंधी माण्हुनि जी जेका महिमान नवाज़ी हूंदी आहे उहा असां ॾाढी सुठे तरीक़े सां एक्सपीरियंस कई हूंदी आहे। त असांजो जीअं सिंध जो कल्चर आहे, महिमान ईंदो आहे त हुनखे सफ़ा ईअं किंग ऐं क्वीन वांगुरु ट्रीट कयो वञिबो आहे। त घटि ॻोठ वञणु घटि ई थींदो आहे, असां हिते ई कराची में ई सभु रहंदा आहियूं, पोइ बसि इहो ई हूंदो आहे। जॾहिं बि हुते वञणु थींदो आहे त हिकिड़ी वॾी दावत हूंदी आहे, हिकिड़ो वॾो जश्न वांगुरु हूंदो आहे त आया महिमान असांजा। हुमरा तव्हां सही ॻाल्हि कई, पर पाण अॼु मौक़ो मिलियो आहे त पाण थोरो कचहरी खे अॻिते एक्सटेंड कंदासीं। त मूंखे ॿुधायो त ॻोठ ऐं शहर जी ज़िंदगीअ में छा फ़र्क़ु आहे, ऐं ॻोठ जी ज़िंदगी भली या शहर जी ज़िंदगी भली, छा चवणु चाहींदा? ॾाढो सुठो सवाल कयो आहे तव्हां इम्तियाज़। असां जीअं ॾिसूं जीअं दुनिया हाणे असांजी प्रोग्रेस करे थी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे,
कॉन्क्रीट वॉल्स में असां 24 कलाक रहंदा आहियूं, त शायदि ॾिसण में सहूलियत जे हिसाब सां माण्हू चवंदा त शहरी ज़िंदगी ॾाढी आसान आहे। तव्हां निकिरंदव घर का ॿाहिरि थोरो ई तव्हांजो वॉक करे या गाॾी में वञी करे सुपर मार्केट भी मिली थी वञे, शॉपिंग मॉल भी मिली थो वञे, बैंक मिली थो वञे, रेस्टोरेंट्स मिली था वञनि, कैफेस मिली था वञनि, हर शइ तव्हांजी रीच में हूंदी आहे, त तव्हांखे लॻंदो आहे शायदि ॾाढी सुठी दुनिया आहे। पर उहा ई ॻाल्हि आहे त हिन मां कुझु बि नेचुरल न आहे, का बि शइ रियल न आहे, सभु आर्टिफिशियल आहे। खाधो खायो सॼो प्रोसेस्ड फूड आहे, हर वक़्तु तव्हां एसी में हिकिड़ी आर्टिफिशियल एनवायरनमेंट में रहण जा आदी थी वेंदा आहियूं। ऐं पोइ अक्सर माण्हू रिसर्च बि इहो करनि था त हाणे जेको आहे सो ह्यूमन्स ऐं जेके इहे वधीक जेके माण्हू रिसर्च वग़ैरह पढ़ंदा आहिनि उहे कोशिशि था करनि त हाणे असां सफ़ा नेचुरल एनवायरनमेंट में पंहिंजे ॿारनि खे रखूं ऐं उन्हनि खे सोशल मीडिया तां AI तां सफ़ा परे रखूं, छो की हिन जा नुक़सान बि इलाही घणा आहिनि। त ॻोठ जी ज़िंदगी जेका आहे उहा नो डाउट ॾाढी सुठी आहे, तव्हां सुकून सां हुजो, सुकून सां खाओ पीओ, पर ज़ाहिर हुतां जा बि पंहिंजा चैलेंजिस आहिनि, उहे असां डिनाए नथा करे सघूं। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो उन्हनि माण्हुनि बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे जेके ख़ासि तौर ते असांजे ॻोठुनि खां अचनि था ऐं उहे तमामु घणी उमेदूं खणी था अचनि त अव्हांजी का साहेड़ी हुजे ऐं तव्हांखे चए त आउं ॻोठां पई अचां, हुमरा मूंखे तव्हांखे टाइम ॾियणो आहे, मूंखे हेॾां घुमाइण लाइ वठी वञिणो आहे, मुंहिंजा कमकार करणा आहिनि, बिल्कुलु, पर उन्हनि खे इहो अंदाज़ो ई न हूंदो आहे त हितां जी लाइफ केतिरी फास्ट आहे, चैलेंजिंग आहे, टास्क बेस आहे। असांजो हिकु हिकु ॾींहुं टास्क ते ॿधल हूंदो आहे त अॼु हीउ करिणो आहे, हीउ कमु करिणो आहे, हीउ कमु करिणो आहे। जेतोणीकि असीं सुबुह जो सवेर खां स्टार्ट कंदा आहियूं पर राति जो 12 वॻे ताईं बि कमु ख़तमु न थींदा आहिनि ऐं 1-2 लॻे वरी पिया सुम्हंदा आहियूं, वरी सुबुह जो पाण 8-9 वॻे उथंदा आहियूं। सो दोस्तो, आउं इन प्रोग्राम जे तवसुल सां अव्हां सभिनी शहरनि खे इल्तिमास करणु चाहींदुसि त अव्हां जूं नेक तमन्नाऊं या अव्हां जूं उहे उमेदूं जेके असां सां वाबस्ता आहिनि, असां ज़रूरु अव्हांखे भलीकार बि कंदासीं, एंटरटेन बि कंदासीं, पर छाकाणि त असां जूं ऑलरेडी कुझु इंगेजमेंट्स हूंदियूं आहिनि उहे बि असांखे पूरियूं करणियूं आहिनि। इन करे कॾहिं कॾहिं अगरि का कमी कोताही रहिजी वञे त पोइ दिलि ते न वठंदा करियो, नाराज़ न थींदा करियो। सो बहरहाल इन ॻाल्हि ते पाण वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। जी वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी ॾींहुं चाहीअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अमीन ॾिसो पिया आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। नाज़रीन, जीअं जीअं मौसम गरम थो थिए तीअं तीअं माण्हू परेशान था थियनि, पर ॿारड़ा वरी ख़ुशि था थियनि, छाकाणि त उन्हनि जूं मोकलूं अचण वारियूं आहिनि। ऐं हमरा तव्हांखे यादि आहे असीं जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं 5-6 क्लास में पढ़ंदा, इवन पाण 7-8 क्लास में बि पढ़ंदा हुआसीं, त जून जुलाई जूं जॾहिं मोकलूं अचण वारियूं हुयूं त असांजी जेका एक्साइटमेंट हूंदी उहा नेक्स्ट लेवल हूंदी। बिल्कुलु, असीं सोचींदा हुआसीं त अॼु नानीअ जे घर वेंदासीं, अॼु फुफीअ जे घर वेंदासीं, वञी रहंदासीं, राति उते गुज़ारींदासीं। सो बहरहाल अॼुकल्ह बि मां सम्झां थो छुटियुनि जो त रुझान आहे, जून जुलाई में छुटियूं त थींदियूं ई, मोकलूं थींदियूं, पर मां सम्झां थो अचण वञण जो रुझान घटिजी वियो आहे। सभ खां पहिरियों त पाण समर वेकेशन्स ते पाण ॻाल्हायूं, इहो टॉपिक अगरि खुलियो ई आहे त मूंखे सभ खां पहिरियों त तव्हां ॿुधाइजो समर वेकेशन तव्हांजी कीअं गुज़रंदियूं, कुझु यादगार लम्हा आहिनि जेके तव्हां शेयर करे सघो? जी बिल्कुलु, मूंखे यादि आहे मां जॾहिं नंढी हूंदी हुअमि, मां समर वेकेशन जो एॾो पूरो साल इंतज़ारु कंदी हुयमि। एतिरो मूंखे कंहिं शइ जी एक्साइटमेंट न हूंदी जेतिरी मूंखे समर वेकेशन जी हूंदी। ऐं मां जीअं ई एग्ज़ाम ख़तमु थींदा हुया त मां पंहिंजो बैग तयारु करे रखंदी हुयमि, पूरा कपिड़ा रांदीका हर शइ मुंहिंजे बैग में रखियल हूंदा हुया, छो की मूंखे हूंदो त हाणे मुंहिंजो स्केड्यूल ठहियलु हूंदो हुयो, अॼु मूंखे पंहिंजी फुफो जे घर वञिणो आहे, अॼु मूंखे पंहिंजे ताया जे घर वञिणो आहे, अॼु मूंखे पंहिंजी ख़ाला जे घर वञिणो आहे, अॼु मामा जे घर वञिणो आहे। मुंहिंजो पूरो स्केड्यूल ठहियलु हूंदो हुयो, मां पंहिंजी फैमिली खे सॼो कुझु ॿुधाए रखंदी हुयमि, न त मुंहिंजी अम्मी सभिनी खे ॿुधाईंदी, ऐं पोइ मुंहिंजो पूरो प्लान ठहियलु हूंदो त मूंखे सभिनी जे घर वञी करे हिकु हफ़्तो गुज़ारे अचिणो आहे। पंहिंजो बैग मां पूरो तयारु रखंदी हुयमि। ऐं समर वेकेशन होमवर्क मूंखे अक्सर मिलंदो हुयो
त मां जॾहिं स्कूल में हूंदी हुयमि त मां पंहिंजो होमवर्क कॾहिं पूरो न कंदी हुयमि। अच्छा ऐं मां हमेशह आख़िरी हफ़्ते में पंहिंजो होमवर्क कंदी हुयमि। ऐं मुंहिंजे टीचर्स बि मुंहिंजे घर वारनि जी हमेशह शिकायत हूंदी त हुमरा तूं पढ़ में सुठी आहे पर तूं होमवर्क पूरो न कंदी आहे पंहिंजो। पोइ मां हमेशह आख़िरी हफ़्ते में कंदी आहियां। पोइ हर साल मूंखे अम्मी चवंदी समर वेकेशन खां पहिरियों त हुमरा हिन दफ़े जेको आहे न जेको समर वेकेशन होमवर्क चवंदो त पूरी वेकेशन में तव्हांखे होमवर्क करणो आहे, तव्हांखे आख़िरी मौक़े ते न छॾिणो आहे। पर पोइ बि मां हमेशह आख़िरी हफ़्ते में चार्ट पेपर बि घुराया, हे बि घुरायो, पेंटिंग घुरायूं, पूरी बुकलेट ठाहियूं पंहिंजियूं ऐं ईअं मां पंहिंजो होमवर्क कंदी हुयमि। मतलब गुज़री वेंदी हुयूं। तव्हांजो ऑपोज़िट सिस्टम हो त कुझु ॿार वरी छा कंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त बाबा पहिरियों हफ़्तो या 15 ॾींहं होमवर्क कंप्लीट करे वठो ऐं उन खां पोइ तव्हां अयाशीअ सां उहे मोकिलियूं गुज़ारियो। मां पहिरियां अयाशी तव्हां ॿुधायो तव्हांजा बि जेको आउं होमवर्क पूरो कंदो हुउसि ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी हुई त पहिरियनि 15 ॾींहंनि में होमवर्क फुलफिल ऐं कंप्लीट करे वठिजे ताकि जेके पुठियां ॾींहं रहियल आहिनि उन में को बि टेंशन न हुजे। सो बहरहाल कॾहिं कॾहिं वरी अहिड़ा बि मामला अची वेंदा हुआ जो पाण खे होमवर्क में कुझु शयूं अहिड़ियूं न ईंदियूं हुयूं, ॿियनि खां सिखण लाइ वञिणो हूंदो त पोइ उन्हनि खां वरी टाइम वठंदा, छाकाणि त अगरि पंहिंजी शयुनि जी पाण ॻाल्हि कयूं उन वक़्तु मोबाइल हुया ई कोन। जॾहिं मोबाइल न हुया त पोइ असांखे छोकिरनि ऐं छोकिरियुनि वञिणो पवंदो त बाबा मूंखे ही जेको प्रॉब्लम आहे ख़ासि तौर ते मैथमेटिक्स में मूंखे इशू ईंदो त पोइ असीं खणी वेंदासीं बाबा ही मसइलो आहे, ही प्रॉब्लम आहे, ही सॉल्व करे, ही सॉल्व करे। बहरहाल ॾींहंनि जा ॾींहं लॻी वेंदा। असांजी कोशिशि हूंदी हुई त वेकेशन्स में कुझु ॾींहं हुजनि जिन खे भरपूर तरीक़े सां एंजॉय करे सघूं। बहरहाल ॾाढा यादगार लम्हा हुया। पाण उन वक़्त खे छॾे हिन वक़्त जे ॿारनि जो जेका मसरूफ़ियात आहिनि, वैकेशन गुज़ारण जो तौर तरीक़ो आहे, उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? कुझु आइडियाज़ आहिनि कीअं पिया गुज़ारीनि ॿार? अॼुकल्ह त असां ॾिसूं था ॿारनि जा जेके समर कैंप्स वग़ैरह थियनि था उन में त इलाही छा उहे वीडियो एडिटिंग था सिखनि, ग्राफिक डिज़ाइन था सिखनि ऐं उहे IT जा कोर्सिस था करनि, उहे जेको आहे सो रोबोटिक्स था सिखनि। ॿार इलाही त छा जेके असां उन ज़माने में इवन जॾहिं मां बि मां वॾी एज जी न आहियां पर उन मतिलबु जॾहिं मां थोरी नंढी हुयमि तॾहिं असांखे लॻंदो त इलाही वॾा माण्हू जेके इलाही वॾा थी वेंदा आहिनि उहे वेही ग्राफिक डिज़ाइनिंग सेखारींदा आहिनि। पर हाणे ॾिसूं था त समर वेकेशन्स में ॿारनि खे उहे शयूं सेखारींदा आहिनि जेके प्रोफेशनल स्किल्स हूंदा आहिनि, उहे वॾी थी करे उन्हनि खे एक्चुअली वर्क बि करे था सघनि, सां अर्न बि करे था सघनि। त मां हैरान थी वियमि इम्तियाज़ ॾिसी त समर वेकेशन में ॿारनि खे जेको आहे सो असांजे टाइम ते जेको हूंदो पेंटिंग हूंदी हुई, स्विमिंग हूंदी हुई ऐं जेको आहे सो वधि में वधि इंस्ट्रूमेंट को म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट सिखी वरितो, गिटार सिखी वरितो, ड्रम सिखी वरिता, अहिड़े क़िस्म जो हूंदो हुयो, फ्लूट हूंदी हुई। पर हाणे ॿारनि खे जेको आहे सो ॾाढियूं बहितरीन शयूं सेखारनि था। ऐं इम्तियाज़ मूंखे पर हिकिड़ो क्वेश्चन हुयो, तव्हांखे छा थो लॻे त जेके ॿार आहिनि उन्हनि खे स्विमिंग, पेंटिंग अहिड़ी टाइप जी फन क्रिएटिव एक्टिविटीज़ कराइणु घुरिजनि या जीअं जेको आहे सो वीडियो एडिटिंग, ग्राफिक डिज़ाइन, IT अहिड़ी तरीक़े जी शयूं कराइणु घुरिजनि? अच्छा, इन में ॿ पहलू आहिनि हुमरा। सभ खां पहिरियों त तव्हांखे उन ॿार जी नेचर खे सम्झणो पवंदो। कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾाढो ज़बरदस्त ऐं जल्दी सां कैच करे वठंदा। कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु एंटरटेनमेंट खे ई पसंदि कंदा आहिनि। कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके गोल फोकस्ड हूंदा आहिनि। हाणे उहो डिपेंड थो करे त अव्हांजे घर में जेको ॿारड़ो आहे उहो कहिड़ी तबियत रखे थो, शख़्सियत कहिड़ी थो रखे, छा उनजे अंदरि अहिड़ो किरदारु समायल आहे जेको किरदारु सॼो ॾींहुं चाहे थो त आउं हरकतूं कंदो रहां, या उहो किरदारु आहे जेको चाहे थो त यार मां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजो पाण खे, पंहिंजी शख़्सियत खे संवारणु चाहियां थो। ऐं कुझु अहिड़ा बि ॿार हुजनि था जेके स्मार्ट हुजनि था। हाणे कटिंग टू द शॉर्ट एंड कमिंग टू द पॉइंट, त हीउ जेको ईंदड़ दौरु आहे इहो ॾाढो चैलेंजिंग दौरु आहे। हिन वक़्तु जेका पाण इन्फ्लेशन ॾिसूं था ऐं का बि पंहिंजी इन माहौल में या मईशत में तमामु घटि जेका आहे असांखे कंफर्मेशन आहे त मईशत किथे बीहंदी, किथे न बीहंदी, अॻिते इन्फ्लेशन छा हूंदो। ऐं हूअं बि पाण ॾिसूं त पुठिएं दौर जी भेट में नाज़रीन ॻाल्हि थोरी डिघी थी वेंदी पर इन खे सम्झणो ज़रूरी आहे। पुठिएं दौर में पाण ॾिसूं त ईअं थींदो हो त जेके बि असांजा रिश्तेदार हुआ उहे हूंदा हुआ
त ॿारनि जो ख़्याल बि कंदा हुआ, ख़िदमत बि कंदा हुआ, करियर काउंसलिंग बि कंदा हुआ। पर हिन वक़्तु अनफॉर्चुनेटली ॾिठो वञे थो हर माण्हू रुॻो पंहिंजो पाण सां ई लॻियल आहे, पंहिंजो ज़िम्मेदार पाण आहे। इन करे बीइंग अ पेरेंट्स अगरि तव्हां ॿारनि खे सम्झाइणु चाहियो था, स्किल कराइणु चाहियो था स्किल, त पोइ तव्हांखे काउंसलिंग करणी पवंदी। त बाबा ईंदड़ जेको दौरु आहे ॾाढो ॾुखियो आहे, उन दौर खे तव्हांखे पाण ई फेस करिणो आहे। लिहाज़ा तव्हां पढ़ी वठो, हुनर सिखी वठो। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह जेको पैसो ऐं नाणो कमाइणु आहे उहो तमामु जल्दी थी वियो आहे। अवां 3 महीननि में ग्राफिक डिज़ाइनिंग जो कोर्स करे वठो, चौथे महीने में किथे बि तव्हां फ्रीलांसर कमु कयो ऐं तव्हांखे पैसा अची वेंदा। उहो ख़ुशीअ जो लम्हो अलॻि हूंदो आहे। सो अवां जो जेको सुवाल हो त छा कराइजे, मां चाहियां थो त इन्हनि खे सभिनी शयुनि जो इंट्रोडक्शन कराइजे। एंटरटेनमेंट बि हुजे, एजुकेशन बि हुजे, फैमिली टाइम बि हुजे, मी टाइम बि हुजे, एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ बि हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु सही, सफ़ा सही तव्हां ॿुधायो। पर हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी आहे त अक्सर जेका पेरेंट्स हूंदा आहिनि उन्हनि जी शिकायत हूंदी आहे त ॿार जेके आहिनि हाणे सॼो ॾींहुं घर में हाणे सॼो ॾींहुं हिननि खे संभालणो थो पवे, ऐं जेके शरारती ॿार हुजनि उन्हनि सां छा कजे? पीउ मां पोइ जेके तव्हांजा पेरेंट्स आहिनि उहे पोइ छा करनि समर वेकेशन जे टाइम ते? ॾाढो सुठो सवाल कयो आहे तव्हां। मां सम्झां थो त जेके पेरेंट्स पंहिंजनि ॿारनि खां तंग हूंदा आहिनि, जेके ॿार शरारती हूंदा आहिनि, अव्हांखे ख़बर आहे त असांखे उहे ॿार शरारती लॻंदा आहिनि पर हू ॾाढो शार्प माइंड रखंदा आहिनि। इन करे अगरि असीं उन वक़्तु उन्हनि ॿारनि खे रोकियोसीं हरकतुनि करण खां त पोइ सम्झो तव्हां उन्हनि खे सेल्फ डाउट में विझी छॾियो, उन्हनि जो सेल्फ स्टीम ख़तमु करियो था ऐं उन्हनि जो कॉन्फिडेंस ख़तमु करियो था। वॾे में वॾी ॻाल्हि उन्हनि जी क्रिएटिविटी तव्हां ख़तमु करियो था। असीं चवंदा आहियूं त यार हीउ छोकिरो जेको आहे हीउ त ॻाल्हाईंदो ई कोन आहे, हीउ मोगू आहे। जॾहिं बाबा तव्हांखे उहो छोकिरो बि पसंदि कोन आहे जेको ॻाल्हाए नथो, ऐं उहो बि पसंदि न आहे जेको शरारत थो करे, ॻाल्हाए थो सभिनी सां, हाल वाल थो करे, उन खां बि तव्हां तंग आहियो त ख़ुशि कंहिं सां आहियो? सो बहरहाल आउं चाहियां थो, मुंहिंजो चवणु इहो आहे त जेके अव्हांजा नॉटी ॿार आहिनि उन्हनि खे तव्हां काउंसलिंग करियो, पंहिंजे पाण सां बिल्कुलु वेहारियो। हा, हिकिड़ो तरीक़ो ॾाढो सुठो आहे जो तव्हां उन्हनि खे शरारतुनि खां बचाए कंहिं ॿी इंगेजमेंट में लॻाए छॾियो, ॿिए कंहिं कम में फोकस करायो, पंहिंजे पाण सां वेहो, मार्केट वठी वञो उनखे। ॻोठनि में ख़ासि तौर ते जेके ॿनियुनि ते वञनि था, पंहिंजे ॿारनि खे ॿनियुनि ते वठी वञो। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असांजे ॻोठनि में हिकिड़ो रवाजु आहे, जेके वॾेरा आहिनि असांजा उहे पंहिंजनि ॿारनि खे का बि शइ शेयर न कंदा आहिनि। त असांजी ॿनियूं केतिरियूं आहिनि, एराज़ी केतिरी आहे, कणिक जो मुल्ह केतिरो आहे, हिन वक़्तु कहिड़ी असांखे कहिड़ो फसल करिणो आहे, असांजी जेके हारी नारी आहिनि उहे केरु आहिनि, असांजे खाद ऐं दवाउनि जो रेट छा थो हले, जेको सब्ज़ी वापरायूं था, घर जो महीने जो ख़र्चो केतिरो आहे, पर डे ख़र्चो केतिरो आहे, केतिरो बचाए सघूं था, असांखे किफ़ायत शारी कीअं करणु घुरिजे, डिसीजन्स वठणु नथा सेखारियूं। सो आउं इन प्रोग्राम जे तवसुत सां चवणु चाहींदुसि त अव्हां पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजनि कमनि कारनि ऐं मुख़्तलिफ़ मामलात में इन्वॉल्व करियो ताकी हू अॻिते हली करे हिकिड़ो डिसीजन टेकर बि थी सघनि ऐं पंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी बि खणनि। जी, मां त लॻे थो त मां तमामु घणो ॻाल्हाए वियो आहियां, थोरो वारो तव्हां बि वठी वठो। मां त इहो बि सोचां त जेके ॿार हूंदा आहिनि उहे असां जंहिंखे शरारती चवंदा आहियूं, छो जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त ॿार जेके हूंदा आहिनि अक्सर ॾाढा एक्टिव हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि ॾाढी एनर्जी हूंदी आहे। त ॿार असां वॾनि वांगुरु त न हूंदा आहिनि, त उहे आराम सां कुर्सी ते वेही रहनि, कमु करनि, बुक रीडिंग करनि। सॼी ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां पंहिंजे ॿार जी जेको आहे एनर्जी उहा डिसिपेट कयो, उहा कढो। उहो अक्सर जेको आहे सो हाणे जीअं असां ॻाल्हि पिया कयूं त कॉन्क्रीट वॉल्स में असां रहूं था, असां अपार्टमेंट्स में रहंदा आहियूं, घरनि में रहंदा आहियूं, असां वटि पार्क्स एॾा घणा न हूंदा आहिनि, त ॿार हर वक़्तु घरनि में बंदि रहंदा आहिनि, इन करे उन्हनि जे अंदरि उहा शरारत वारी शइ बि वधंदी आहे। त उन्हनि खे हमेशह तव्हां कढो, उन्हनि खे खेॾण में उहो कयो, उन्हनि खे प्ले ग्रुप्स में विझो, त उन्हनि जी उहा एनर्जी निकिरे ऐं उहो जेको उहो घर में हेॾे होॾे कंहिंखे तंग करणु, कंहिंखे को करणु, इहे जेके शयूं आहिनि उन ते अटेंशन हटी करे उनखे पंहिंजी प्ले ग्राउंड में ऐं रांदीकनि में हिननि सभिनी शयुनि में उन्हनि जी अटेंशन वञे ऐं उते उन्हनि जी उहा शरारत वारी जेका एनर्जी आहे उहा उते निकिरंदी वञे। बिल्कुलु ठीकु। ऐं उन सां ई अव्हांखे ख़बर पवंदी त अव्हांजो ॿारु कहिड़ी शइ में वधीक फोकस आहे
ऐं उन जो फ्यूचर कहिड़ी फील्ड में सही रहंदो। नाज़रीन पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ असां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक फ्रॉम द ब्रेक। नाज़रीन तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं हुमरा ताहिर ऐं इम्तियाज़। असां तव्हां सां गॾु अॼु ख़ूबसूरत शुरूआत कई आहे हिन सुबुह जी ऐं असां मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं। असां समर वेकेशन जे बारे में ॻाल्हायो, असां डिफरेंट एक्टिविटीज़ जे बारे में ॻाल्हायो। इम्तियाज़ अॼुकल्ह हिकिड़ो ॿियो, तव्हां अगरि बाज़ारुनि में वञो त हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ो माहौल महसूसु थींदो। जॻह जॻह कराची में जेको आहे सो तव्हांखे हिकिड़ी शइ ॾाढी प्रोमिनेंटली नज़र ईंदी, उहा छा आहे? उहा छा आहे? उहा छा आहे? गेस करणो पवंदो। गेस कयो। ओके, त पोइ तव्हांखे मां हिंट ॾियां। अॼुकल्ह रश आहे, बाज़ारुनि में वञूं था त ईद वेझो आहे त पोइ माण्हू शॉपिंग पिया कनि। बिल्कुलु सही हाँ। अॼुकल्ह ईद उल अज़हा जे हिसाब सां असां ॾिसूं त मार्केट्स में हर जॻह ते हिकिड़ी हलचल लॻी रही आहे। माण्हू पंहिंजा नया आउटफिट्स वठणु था चाहिनि, नई शयुनि जी शॉपिंग था करनि, पर हुन सां गॾोगॾु ईद उल अज़हा जेका आहे हुनमें जेको कुर्बानी करणी हूंदी आहे, असांखे सुनत पूरी करणी हूंदी आहे, उहे इहा त मवेशी मंडी जेके आहिनि उहे पूरे कराची में तव्हांखे नज़र ईंदियूं। हर जॻह ते लॻल आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर अचनि था, मुख़्तलिफ़ क़िस्म जे हिते जेको आहे सो ख़रीदार बि वञनि था, इन्वेस्टमेंट अचनि थियूं कैटल्स लाइ, ऐं जेको आहे सो माण्हू एक्चुअली इन में पंहिंजा पैसा बि विझनि था त असां जानवरनि खे जेको आहे सो सेल कयूं ऐं पूरो हिकिड़ो प्रॉपर बिज़नेस ठही विया आहिनि। पर इम्तियाज़ इन्हनि बिज़नेसिस में तव्हां ॾिसूं त जेके जानवरनि जो बिज़नेस थिए थो उन्हनि में नुक़सानात बि घणा आहिनि, छोकी ज़ाहिर आहे जॾहिं बायर्स एॾा घणा थींदा आहिनि तव्हां वटि, ऐं जेको आहे सो पोइ सप्लाई एंड डिमांड जो इशू हूंदो आहे। सप्लाई पूरी करण लाइ पोइ ज़ाहिर जानवरनि खे जेको आहे सो जल्दी वॾो कंदा आहिनि, हार्मोन्स ॾेई करे, स्टीरॉइड्स ॾेई करे, उन्हनि जो गोश्त वधाइण लाइ, उन्हनि खे ताज़ो ऐं तवाना करण लाइ, त जीअं उन्हनि खे महांगे प्राइसिस ते उहो सेल करे सघनि। पर इम्तियाज़ मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त इहे जेके जानवर अचनि था, जेके जंहिंमें इहे जेको आहे सो आर्टिफिशियल शयूं जीअं स्टीरॉइड्स ऐं हार्मोन्स लॻल आहिनि, इन्हनि जा इलाही घणा नुक़सानात आहिनि। ऐं इहे नुक़सानात ईअं आहिनि त उहे जानवर ऑब्वियसली उन्हनि जे अंदरि मीट कॉन्टेंट त वधी थो वञे, फैट त वधी थो वञे, पर उनजी जेके बोन्स आहिनि, उन्हनि जो जेको हार्ट आहे उहो कमज़ोर थी वेंदो आहे। नो डाउट। ऐं उन्हनि जो जॾहिं इहे शयूं कमज़ोर थी वेंदियूं आहिनि त ज़ाहिर जानवर जी पंहिंजी सिहत ते बि इलाही वॾो असरु हूंदो आहे। हुन सां हिकिड़ी ज़्यादती बि थींदी आहे त तव्हां हुनखे हुनजी पूरी प्रॉपर लाइफ टाइम जेका आहे उहा तव्हां सही सां ॾियो नथा, ऐं हुनखे हिकिड़ी जेको आहे सो सेल करण लाइ हिकिड़ो ऑब्जेक्ट वांगुरु रखो था। ऐं जॾहिं त ईद उल अज़हा जो जेको मेन मक़सदु हूंदो आहे उहो इहो त तव्हां तमामु पंहिंजी प्यारी चीज़, पंहिंजी प्यारी शयुनि खे कुर्बान कयो। त तव्हां जेको बि जानवर वठी था अचो, तव्हां ॾिसो त हुनखे केतिरे प्यार सां, केतिरे सुठे तरीक़े सां रखियो वियो आहे। ऐं इम्तियाज़ मां तव्हां सां थोरो इन जे बारे में डिस्कस करणु चाहियां। तव्हांखे छा थो लॻे त जेकी इहे अचनि था गऊं आहिनि, इहे सभु शयूं जेके एनिमल्स अचनि था, इन्हनि में इहे कहिड़ा नुक़सानात आहिनि जेके असांजे अंदरि बि पोइ ट्रांसफर थी था सघनि? बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। पहिरियां पाण उनखे थोरो ग्राउंड लेवल ते ॾिसी वठूं त अॼुकल्ह जेके ही ख़ासि तौर ते जेके बि मालकान अचनि था मुख़्तलिफ़ शहरनि खां कराची जी तरफ़ मवेशी खे वठी था खणी था अचनि, त पोइ उन्हनि जूं एक्सपेक्टेशन्स एतिरियूं हुजनि थियूं त बाबा हिकु जानवर मां असां जजो पैसो कमायूं, छाकाणि त उन्हनि जो पर डे बि ख़र्चो तमामु घणो हुजे थो, ऐं उन्हनि जी जेका पालना कनि था उहा सालो साल हले थी। हू चाहिनि था त असांजो इन जानवर जे मथां जेको पूरे साल जी पालना ते ख़र्च आयो आहे उहो बि निकिरे, ऐं इते असीं जेको मंडीअ में जानवर रखूं था पर डे जेको ख़र्चु आहे उहो बचे, ऐं असांखे मथां पैसो बचे बि सही। पोइ हू मजबूरीअ में हिर्स जो शिकार थी करे उहे इन्हनि जानवरनि सां सम्झो त हिकिड़ो मतिलबु अहिड़ो अमल आहे जंहिं अमल सां उहो जानवर पंहिंजी पूरी ज़िंदगी जी नथो सघे। जॾहिं उन्हनि खे मुख़्तलिफ़ इंजेक्शन्स लॻायूं वञनि थियूं ऐं उन्हनि खे ट्रीट कयो थो वञे त पोइ जेको मालदार आहे, जेको पीढ़ीअ ते बीठल मालिक आहे, उनखे त फ़ाइदो थिए थो, पर जेको माण्हू वापराए थो ईद उल अज़हा में उहो फॉर्चुनेटली बची बि वञे थो ऐं उनखे ज़िबा करियूं था, उन जो गोश्त खाइण खां पोइ उहे बीमारियूं वरी माण्हुनि में बि मुंतक़िल थियनि थियूं।
मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं थी सघनि थियूं, पर असां कोशिशि करियूं त असां इन शइ खां बचूं, छाकाणि त अलाह पाक चए थो त हीउ जेको ईद उल अज़हा जी क़ुर्बानी आहे इन जी तमामु घणी अहमियत आहे। इन में मां सम्झां थो अहिड़े क़िस्म जूं शयूं ऐं अहिड़े क़िस्म जा अमल रोकजनि, इन्हनि खां पासो कजे त वधीक बहितर आहे। बिल्कुल, जीअं तव्हां ॻाल्हि पा कयो त इहे जेके बीमारियूं आहिनि जेके जानवर में हूंदियूं आहिनि उहे असांजे अंदरि बि ईंदियूं आहिनि, त उहे जेके बि उन्हनि जो जेके हार्मोन्स उन्हनि में इंजेक्ट कया वञिबा आहिनि, जेके बि स्टीरॉइड्स हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि स्टोर थी वेंदा आहिनि, ऐं पोइ जॾहिं असां उहो ई मीट कंज्यूम था कयूं, जॾहिं बि असां उहो खाऊं था, उहे सभु शयूं असांजे अंदरि बि अची थियूं वञनि, ऐं पोइ असां ॾिसंदा आहियूं त तव्हांजो कोलेस्ट्रॉल वधी थो वञे, तव्हांजो LDL वधी थो वञे, ऐं उनजी मैनिफेस्टेशन इन सभिनी शयुनि जी इहा आहे त तव्हांखे एंज़ाइटी थी थिए, तव्हांखे कावड़ थी अचे, तव्हांजे मिज़ाज में थोरो, असां ॾिसंदा आहियूं हार्मोनल प्रॉब्लम्स जेके बि हूंदियूं आहिनि उनजो डायरेक्टली इम्पैक्ट तव्हांजे बिहेवियर ते ईंदो आहे। जेके बि कॉमन ॾिसे वञनि बीमारियूं, भली मायुनि में हुजनि या मर्दनि में हुजनि, त उनमें इहो ई हूंदो आहे त तव्हांजो बिहेवियर, डिप्रेशन थो थिए, एंज़ाइटी थी थिए, तव्हांखे लॻे थो तव्हां लेज़ी थी विया आहियो। इहे सभु जब प्रॉब्लम्स जेके आहिनि उहे ई तव्हांजी डाइट मां ई ईंदियूं आहिनि, ऐं अगरि तव्हां उहा शइ तव्हां पंहिंजी संभाले रखो, थोरो पंहिंजी डाइट ते ध्यानु ॾियो, सोर्स किथां थो थिए तव्हांजो फूड, कहिड़े तरीक़े सां उहो वधनि था, त मुंहिंजे ख़्याल में असांजी इलाही बीमारी जेके आहिनि इम्तियाज़ मूंखे लॻे थो असां सभिनी जूं ठीक थी सघनि थियूं। बिल्कुलु, ऐं अनफॉर्चुनेटली अॼुकल्ह जेको बि फूड आहे, खाधो आहे, उहो प्रोसेस आहे। इवन असीं हाणे ॻोठनि में ऐं कच्ची आबादी में बि ॾिसूं था त पोइ उते जेके फ्रूट्स आहिनि उन्हनि खे तव्हां मथां कलर लॻल हूंदो आहे। मिसाल जे तौर पाण हिंदाणो खाईंदा आहियूं त पोइ उनखे ॻाढ़ो कयो वेंदो आहे हुन कलर जे ज़रिए, पर हक़ीक़त इहा कोन हूंदी आहे। जॾहिं असीं घर खणी वेंदा आहियूं ऐं खाईंदा आहियूं, कटींदा आहियूं, त पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त यार इन में त कलर मिक्स आहे। सो अनफॉर्चुनेटली अॼुकल्ह प्योर शयुनि जो तादादु तमामु घटि आहे। पाण पुराणे ज़माने में अगरि तव्हां कॾहिं पंहिंजे ॾाॾा सां या ॾाॾी सां कचेरी कई हुजे त पोइ असांजा ॾाॾा ऐं ॾाॾियूं असांखे चवंदियूं हुयूं त असांजे दौर में मखण ऐं लस्सी हूंदी हुई, बसरनि सां मानी खाईंदा हुआसीं, मिर्च सां मानी खाईंदा हुआसीं, पर अॼुकल्ह त असीं सालो साल इहे शयूं खाऊं ई नथा, ऐं तमामु घटि वेजिटेबल्स वापरायूं था। असीं चिकन बि खाऊं था, सैंडविच बि खाऊं था, ब्रोस्ट बि खाऊं था, टिक्का, बारबेक्यू। मतिलबु चवण जो इहो आहे त असीं नेचुरल शयुनि खां परे थी विया आहियूं। जॾहिं असीं हिन नेचुरल शयुनि में इंट्रस्ट वठंदासीं, वापराईंदासीं, त यकीनन असांजी सिहत में फ़र्क़ु ईंदो। बिल्कुलु, असां ॾिसूं था अॼुकल्ह जेके बि खाधो पीतो आहे, स्पेशली अगरि तव्हां यंग ॿारनि में ॾिसो, उहे ॾिसंदा आहिनि उहे शयूं जेके यूट्यूबर ऐं इन्फ्लुएंसर ऐं टिकटॉकर, इंस्टाग्रामर जेके बि शयूं खाईंदा आहिनि उन्हनि खे शौक़ु हूंदो आहे त बसि असां बि इहा शइ वठी खाऊं। स्पेशली अगरि उहे वेंदा आहिनि की रेस्टोरेंट में उन्हनि खे घुरायो वेंदो आहे, हिनखे चवंदा आहिनि त हे तव्हां असांजी जेको आहे सो खाधो पीतो आहे हिनखे प्रमोट कयो, जेका बि शइ हूंदी आहे, पोइ ॿारनि खे अंदरि त असांखे बि इहो ई शइ खाइणी हूंदी आहे। ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे ॿारनि खे सम्झाइण त हीअ जेको आहे सो डाइनिंग आउट इज़ ओके, पर तव्हांखे जेको आहे सो घर जो खाधो बि खाइणु ॾाढो ज़रूरी आहे। ॿारनि खे इहो ई हूंदो आहे त असांखे फ्राइड चिकन खाइणी आहे, ऐं इहो कोरियन शयूं, कोरियन नूडल्स खाइणा आहिनि, तव्हांखे जेको आहे सो किमची खाइणी आहे, इहे सभु शयुनि जो शौक़ु हूंदा आहिनि, पोइ उन्हनि खे बसि उहो ई खाइणो हूंदो आहे। त हाणे असांखे जॾहिं त ॾिसो वञे त इहे बि अगरि कोरिया में, साउथ कोरिया में, इहे बि शयूं उन्हनि जे कल्चर जो हिसो आहिनि न। उहे जेके नूडल्स खाईंदा आहिनि, किमची खाईंदा आहिनि, इहे सभु शयूं उन्हनि जे कल्चर जो हिसो आहे। उन्हनि जो कल्चर हाणे जेको आहे सो हिकिड़ो ट्रेंड ठही वियो आहे, ऐं इहो बसि हिकिड़े वक़्त जी ॻाल्हि आहे। त थी सघे थो केॾी असांजो कल्चर बि ट्रेंड ठही वञे, ऐं पोइ जेके असां खाधा हाणे अॼुकल्ह ठुकरायूं था उहे पोइ ट्रेंड ठही वञनि, ऐं पोइ उहे खाइण असां पसंदि कयूं। पोइ ॻाल्हि बसि इहा हूंदी आहे त ॿारनि खे जेके शयूं अट्रैक्ट करनि या यंग माण्हुनि खे जेके शयूं अट्रैक्ट करनि उहो ई पोइ खाईंदा आहिनि। ऐं हिकिड़ी वरी ॿी तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त असांजूं जेके माउरूं आहिनि, ख़ासि तौर ते जेके यंगस्टर माउरूं आहिनि, उहे वरी चाहिनि थियूं जेका शइ असां खाऊं त उहा पंहिंजनि ॿारनि खे बि ज़रूरु ॾियूं। जॾहिं त उन्हनि खे ख़बर हुजे थी ब्रोस्ट खाइणु
नुक़सानदेह आहे, इहो लॉन्ग टर्म जे लाइ फ़ाइदो कोन ॾींदो, बजाए इन जे जो इहो खाऊं पाण साई सब्ज़ी बि वापराए सघूं था। पर छाकाणि त अॼुकल्ह जीअं चवां न देखा देखी त फलाणे जो ॿार ब्रोस्ट खाईंदो आहे, मुंहिंजो ॿार ब्रोस्ट खाए, हू फ्राइज़ खाए थो, मुंहिंजो ॿार फ्राइज़ खाए, कोल्ड ड्रिंक खां छो परे रखूं, आइस्क्रीम खां छो परे रखूं। मतिलबु सिंधीअ में पाण चवंदा आहियूं रीस बि थी पवंदी आहे। त पोइ हिकु ई अपार्टमेंट में रहंदा हूंदा या हिकिड़ी बिल्डिंग हूंदी, हेठि फ्लोर वारा ॿार रोज़ानो फास्ट फूड खाईंदा हूंदा, त पोइ ज़ाहिर आहे पाड़े में माण्हू हिक ॿिए खां मिले थो, ख़बर पए थी त हू छा पिया वापराइनि, या पंहिंजो पाण का बि शइ पंहिंजे घर ते ठाहियूं त पोइ हेठां वारी खे बि ॾींदासीं, ऐं मथे जेको रहंदो हूंदो असांजे फ्लोर खां उनखे बि ॾींदासीं। त पोइ ख़बर पवंदी आहे त कहिड़े फ्लोर वारो कहिड़ी शइ खे वधीक पसंदि थो करे, त पोइ रीस थी पवंदी आहे, यार इन्हनि ठाहियो आहे असीं छो न ठाहियूं। कॉम्पिटिशन अची वियो आहे नेबर्स अंदरि, पंहिंजे अंदरि केरु वधीक सुठो खाधो थो पचाए, केरु सुठो खाए थो, हाणे असां बि इहो कयूं। इहा त रमज़ान में बि थींदी आहे, त अगरि तव्हां कंहिंजे घर इफ्तारी जी ट्रे खणंदा आहियो ऐं हुन में तव्हां अगरि फॉर एग्जाम्पल 5 आइटम रखिया आहिनि, त तव्हां वटि जेका पलटी ट्रे ईंदी आहे हुन में 10 आइटम्स हूंदा आहिनि, ऐं पोइ सभिनी खे हूंदो आहे त केरु सामान नई ऐं सामान डिफरेंट क़िस्म जी जेको आहे डिश ठाहे थो। इहा सुठी शइ बि आहे, तव्हांखे डिफरेंट शयूं खाइण। मां त हिनखे पर्सनली कॉम्पिटिशन खे ॾाढो पॉज़िटिवली वठंदी आहियां, त मूंखे अलॻि अलॻि शयूं खाइण लाइ मिलनि थियूं, ऐं हर शइ जी हिकिड़ी पॉज़िटिव साइड बि हूंदी आहे। हा, पर हिते पॉज़िटिव शइ आहे, कॉम्पिटिशन आहे, पर मूंखे इहो ॿुधायो न, ज़रूरी कोन आहे जेको फर्स्ट फ्लोर ते रहे थो उहो एतिरो प्रिविलेज हुजे। इट मीन्स फॉर फाइनेंस जेको सेकंड वारो आहे, जेको थर्ड वारो आहे, त पोइ जॾहिं अहिड़े क़िस्म जो कॉम्पिटिशन थिए थो न, माण्हू पोइ डिप्रेस था थी वञनि, यार आऊं को एतिरो अमीर कोन आयो, मथां वारो अमीर आहे। सो बहरहाल अहिड़े कॉम्पिटिशन खां बचणु घुरिजे। हाणे पाण वठंदासीं ब्रेक खां पहिरियों असां वरी मुलाक़ात थिए। वेलकम बैक नाज़रीन, वीकेंड विद आवाज़ में तव्हांखे ख़ुशि आमदीद। ऐं अॼु असां तव्हां सां गॾु हिन ख़ूबसूरत मॉर्निंग में असां तव्हां सां गॾु आया आहियूं, ऐं असां डिफरेंट शयुनि जे बारे में अॼु ॻाल्हायो आहे, पर हिकिड़ी ॿी ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे। असां पंहिंजो प्रोग्राम शुरू कयो हुयो ऐं असां अलॻि अलॻि शयुनि जे बारे में ॻाल्हायो हुयो, त ॿारनि खे जेको आहे सो तव्हां ग्राफिक डिज़ाइनिंग सेखारियो, वीडियो एडिटिंग सेखारियो, या प्रोफेशनल स्किल सेखारियो, जेके उहा आहिस्ता आहिस्ता हाणे शुरू कयनि, ऐं पोइ जेको आहे सो पोइ पंहिंजी प्रोफेशनल लाइफ में वञी करे पूरे तरीक़े सां इस्तेमालु करे सघनि। असां IT जे बारे में बि ॻाल्हायो हुयो, इन करे असां अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो स्पेशल महिमान घुरायो आहे, उहो असां सां IT जे बारे में ॻाल्हाईंदो। असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि गुलाम मोहम्मद सूमरो, जेके उहे मैनेजर आहिनि मॉनिटरिंग एंड इवैल्यूएशन NIC हैदराबाद में, ऐं जेके इहे IT में ट्रेनिंग बि ॾींदा आहिनि ॿारनि खे बि, स्टार्टअप्स खे बि, मुख़्तलिफ़ कंपनीज़ में बि, ऐं उनखे स्किल बेस्ड ट्रेनिंग ऐं कैपेसिटी बिल्डिंग में स्पेशली कमु कंदा आहिनि। त असां GM के जेको आहे सो वेलकम था कयूं। अस्सलाम वालेकुम GM, कीअं आहियो तव्हां? वालेकुम सलाम, मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह, ऐं थैंक यू सो मच मूंखे हिते घुराइण लाइ ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियण लाइ। जी जीअं असां तव्हांखे समा पहिरियों सवाल ॾाढो बेसिक सवाल कंदासीं उन्हनि माण्हुनि लाइ जेके पहिरीं दफ़ो शायदि ॾिसनि था या ॿुधनि था, त IT छा आहे ऐं इन जी इम्पोर्टेंस छा आहे असांजे लाइ? ठीकु आहे, जीअं त मुंहिंजो जेको सॼो तालुक़ु जेको आहे न IT सां ई रहियो आहे, ऐं मूं पंहिंजो कैरियर जो IT बेस्ड ट्रेनर ही स्टार्ट कयो हो। त मुंहिंजी जेका IT जी अंडरस्टैंडिंग जी जेका वजह हुई न IT में अचण जी, उहा असल में इहा हुई कि जीअं असां ॾिसंदा हुआसीं त हिकिड़ो टाइम हो त हुनर खे इलाही वैल्यू ॾिनी वञे थी हर दौर में, ऐं पर इहो सम्झणु ज़रूरी आहे त हर दौर में हुनर अपडेट थिए थो। हिकिड़ो टाइम हो जंहिंमें तव्हांखे अगरि काठी जो कमु अचे थो, तव्हां सुठो रंग करे सघो था, तव्हां सुठी शयूं ठाहे सघो था, तव्हां लोल सां सुठो कमु करे सघो था, त तव्हांखे वधीक जॉब ऐं अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं। बिल्कुलु हाणे दौर बदिली वियो आहे, उहो ई साॻियो जेको हुनर आहे उहो हाणे इंटरनेट ते ऐं ऑनलाइन ऐं कंप्यूटर ते अची वियो आहे। त इहो जेको सभु कुझु सिस्टम हले थो, इनखे असां IT जो सॾियूं था। त जेको बेसिकली अगर चाहो सिंपली उनखे आइडेंटिफाई कयां त सिंपली IT इज तव्हांजो जेको हुनर जी तब्दीली आहे टेक्नोलॉजी की तरफ। टेक्नोलॉजिकल हुनर खे मतलब इहो सॼो असांजो IT बेस्ड नहीं है।
सही। ऐं तव्हां जेको आहे सो ॿुधायो त IT जी ट्रेनिंग जेके तव्हां ॾींदा आहियो उनमें तव्हां छा सेखारींदा आहियो माण्हुनि खे, उन्हनि जी कैपेसिटी बिल्डिंग कहिड़े तरीक़े सां हूंदी आहे, ऐं उन सां गॾु गॾु तव्हां इहो बि ॿुधायो त IT जो जेको स्कोप आहे उहो स्पेसिफिकली पाकिस्तान में सिंध में कीअं आहे? ठीक है। अच्छा हाँ, IT इज बेसिकली समथिंग जेको तव्हां खे सॼी दुनिया सां गॾु थी रखे, ठीक आहे, कनेक्टेड रखे थी। जी। ऐं उन लाइ तव्हांखे IT जी सम्झ हुजणु ऐं IT खे सम्झी करे उन खे बहितर तरीक़े सां कमु करणु इहो ज़रूरी आहे। सही। हाणे मुंहिंजो जेको ट्रेनिंग रहियूं आहिनि जेके बि IT बेस्ड या स्किल्स बेस्ड ऐं बेसिकली चवंदा त IT स्किल्स बेस्ड जेके बि ट्रेनिंग कयूं आहिनि उहे सभु बेसिक खां स्टार्ट वठंदा आहियूं त तव्हां पंहिंजे कम खे मैनेज कीअं करे सघो था सवले तरीक़े सां ऑनलाइन शयुनि, ऑनलाइन जेके बि टूल्स अचनि था, जेके तरीक़ा अचनि था, या जिते तव्हां फ्रीलांसिंग स्टार्ट करे सघो था। ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते चवंदा आहिनि त जीअं मतिलबु शयूं डीप थींदियूं वञनि, जीअं हाई लेवल थींदा वञनि था त तव्हां जीअं जीअं सिखंदा वेंदा या हाई लेवल ते वेंदो वियो त बेसिकली जीअं स्टार्ट त हिकिड़ा गूगल जा टूल्स अचनि था, गूगल शीट्स अचे थो, गूगल एप्स अचे थो, उन्हनि खे सम्झणु सिखणु ऐं उन्हनि ते बहितर तरीक़े स्मार्टली वर्क करणु। असांजो मुंहिंजो मोटो इहो रहंदो आहे त तव्हां जेके बि स्टूडेंट्स आहिनि स्पेशली पंहिंजे स्टूडेंट लाइफ में यूनिवर्सिटी लाइफ में इहो सिखनि त हिननि टूल्स जे ज़रिए उहे पंहिंजे पाण खे स्मार्ट कीअं ठाहे सघनि था ऐं जेको कमु 3-4 कलाक जो आहे उहो अधु कलाक में या 15 मिंटनि में कीअं थी सघे थो। हिन में हिकिड़ी ॿी शइ एड बिकॉज़ जीअं जीअं दौर मटिजे थो IT इलाही जल्दी इवॉल्व थिए थी, अपग्रेड थिए थी, त हुन में AI जो बि कॉम्पोनेंट अचे थो। हाणे AI ते कमु करणु इलाही ज़रूरी थी पियो आहे। त इहे कुझु शयूं आहिनि जिन जी ट्रेनिंग, कैपेसिटी बिल्डिंग ऐं सभिनी खां पहिरीं माइंडसेट ॾियणो हूंदो आहे। तव्हां सम्झो त अॻिली शइ कीअं करे थी, पोइ हुनखे तव्हां पंहिंजे फ़ाइदे लाइ कीअं इस्तेमालु कयो। इहा कैपेसिटी बिल्कुल। अचो स्कोप ते जी। अच्छा अदा मूंखे जी प्लीज बच्चो जी मूं इहो पुछणु पिया चाहियो त अॼुकल्ह छाकाणि त इन्फ्लेशन तमामु घणी वधी वई आहे, पेरेंट्स जो जेतोणीकि ॿारनि जो बि इहो ई ख़्यालु आहे त हूअ जल्द जल्द अर्निंग शुरू कनि। सो ॿारनि खे अर्निंग शुरू करण जे लाइ ज़ाहिर आहे त उन्हनि खे इन्वेस्ट करिणो पवंदो, छाकाणि त गुरबत आहे, इन्वेस्ट बि नथा करे सघनि। अव्हांजी ज़हन में कुझु अहिड़ा आइडियाज़ जो ॿार मुख़्तलिफ़ कोर्सिस फ्रीअ में सिखी करे पंहिंजी अर्निंग शुरू करे सघनि? ॾाढो सुठो सवाल कयो तव्हां। ऐं असां बेसिक जेको हिकिड़ी शइ यूज़ कयूं था न, हर को यूज़ करे थो, उहा यूट्यूब। त तव्हां यूट्यूब ते वञी करे बजाए कि असां सिर्फ़ु गाना सर्च कयूं, फिल्मूं सर्च कयूं या पंहिंजी पसंदि जी शयूं सर्च कयूं, असां इहो सर्च कयूं त दुनिया में कहिड़ा कहिड़ा कोर्सिस मौजूदु आहिनि जेके असांखे जल्दी अर्निंग जी तरफ़ खणी ईंदा। ठीकु आहे। अच्छा उन जी जॻह ते तव्हां ॾिसंदा, हींअर त मूं काफ़ी हिन जो रुझान ॾिठो आहे त AI टूल्स जेके इज़ीली असांजे मोबाइल ते हली वेंदा आहिनि न, उन्हनि जे थ्रू कॉन्टेंट क्रिएशन कीअं थी थिए। ना मुंहिंजे अॻियां कॉन्टेंट क्रिएशन हाणे इलाही आसान थी वई आहे, जेको अगेन जेको इलाही सुठो ज़रियो आहे कमाइण जो। कॉन्टेंट क्रिएशन नो डाउट ऐं बिल्कुलु रियलिटी चेक बि गॾु ॾींदो हलंदसि त टाइम वठे थो, बट उनखे हर शइ हर कमु जेको आहे न तव्हांजी कंसिस्टेंसी घुरे थो। त पहिरीं तव्हां चवंदसि यूट्यूब ते तव्हां सर्च कंदा न ज़ीरो इन्वेस्टमेंट प्लान्स, ठीकु आहे, या ज़ीरो इन्वेस्टमेंट बेस्ड अर्निंग्स कीअं करे सघजनि थियूं, त तव्हांखे उतां ई काफ़ी शयूं मिली वेंदियूं, काफ़ी वीडियोस मिली वेंदियूं, त तव्हां उन्हनि खां लर्निंग शुरू कयो। उन खां पोइ इलाही एतिरी वेबसाइट अची वयूं आहिनि जेके त सम्झो त एनवीडिया वग़ैरह उहे पाण, इवन गूगल पाण जेको आहे कोर्सिस ॾिए थो AI पे, जंहिंमें जनरेटिव AI ते तव्हां कमु करे सघो था, इमेज प्रोसेसिंग ते कमु करे सघो था, वाइट कोडिंग ते सघो था, जंहिंमें अगेन तव्हांखे हिकिड़े हाई फाई लैपटॉप जी ज़रूरत न आहे। जीअं तव्हां इन्वेस्टमेंट जी ॻाल्हि कई, तव्हांखे इलाही महांगे लैपटॉप जी ज़रूरत न आहे। तव्हां सिर्फ़ु हिकिड़े सिंपल इंटरनेट जे थ्रू ऐं हिकिड़े नंढे लैपटॉप जे थ्रू तव्हां सिखी करे ऐं उनखे पोइ बहितर तरीक़े सां कमु करे उनजे थ्रू कमाए सघो था। सही सही, थैंक यू जीएम, तव्हां वाकई में असांजी नॉलेज में ॾाढो इज़ाफ़ो कयो आहे। मां तव्हांखे पुछणु चाहींदमि, जीअं तव्हां डिफरेंट स्किल्स आहिनि सभिनी शयुनि जो ॿुधायो था, तव्हां गूगल में वञी करे गूगल जा कोर्सिस करे था सघो या डिफरेंट बि तव्हां यूट्यूब ते वञी करे शयूं ॾिसी था सघो ऐं सिखी था सघो। मां तव्हांखे हिकिड़ो सवाल पुछणु चाहींदमि, जीअं अक्सर जॉब सिक्योरिटी जो बि माण्हुनि खे हिकिड़ो परेशानी रहंदी आहे, त छा असां वटि एतिरा स्टार्टअप्स ऐं कंपनीज़ आहिनि जो अगरि असां एतिरो IT में टैलेंट प्रोड्यूस कयूं था त उनखे एब्जॉर्ब करे सघनि, उन्हनि खे एम्प्लॉयमेंट ॾेई सघनि? बिल्कुलु। अच्छा अगेन हूंदो हो इहो ई त असां जॉब उन हिसाब सां सिखंदासीं जंहिंजो स्कोप बेसिकली जीअं चइजे रुझान, स्कोप जो मतिलबु सिंधी में घटि रुझान आहे, कहिड़ी शइ जो रुझान वधे पियो।
अॻे जेको असां सिखंदासीं त हुनर लिमिटेड हूंदो कुझु एरियाज़ ते ई त हिन शहर में काशी जेको आहे हिन शहर में मशहूरु आहे या हिन शहर में फलाणी शइ मशहूरु आहे या हिन शहर में फ्रूट जो कारोबार मशहूरु आहे त असां उहो हुनर सिखंदासीं उन हिसाब सां कमु कंदासीं। हाणे इहो जेको स्कोप जो रुझान आहे हिन जो जेको दाइरो आहे उहो इलाही वसी थी वियो आहे। हाणे असां दुनिया लेवल ते त दुनिया में कहिड़ी शइ जो स्कोप आहे त अगरि पहिरीं ॻाल्हि त इंटरनेट जे थ्रू असां दुनिया सां कनेक्टेड आहियूं त तव्हां ॾिसंदा त दुनिया में असां कहिड़े लेवल ते अची सघूं था पंहिंजे। हाणे त हर जेको बि तव्हां स्किल खणो था हर स्किल जो स्कोप आहे अनटिल एंड अनलेस तव्हां हुन में अपडेटेड आहियो ऐं तव्हां हुन में बहितर कमु करियो। ऐं अगरि सिर्फ़ु ॻाल्हि कयूं था पाण सिर्फ़ु पंहिंजे सिंध रीजन जी त जीअं त आउं कमु कयां थो नेशनल इंक्यूबेशन सेंटर त NIC हैदराबाद पोएं 4 सालनि में ई 200 स्टार्टअप्स क्रिएट कया आहिनि जिन 200 स्टार्टअप 4,500 जॉब्स क्रिएट कयूं। इन द सेम वे अगर तव्हां NIC कराची जी तरफ़ वञो था जेको अगेन सिंध जो पार्ट आहे पंहिंजो त उन बि हींअर तक़रीबन 1 मिलियन प्लस जॉब्स क्रिएट कयूं आहिनि पोएं 7 सालनि में। सो विच इज वेरी मच ऐं उहे सभु तक़रीबन स्किल बेस्ड जॉब्स आहिनि। त ईअं नथो चई सघिजे त असांजे स्टार्टअप्स में या असांजे आसपास में अहिड़ा इदारा न आहिनि या अहिड़ा स्टार्टअप्स न आहिनि जेके जॉब क्रिएट नथा कनि। अगरि कंहिं शइ जी कमी आहे त उहा इनजी आहे त असांजी अवेयरनेस घटि आहे असां स्किल जी तरफ़ नथा वञूं जे स्किल जी हुन दौर में ज़रूरत आहे। तव्हां ज़रूरत जेका शइ जी आहे उहा सिखो ऐं तव्हां पाण ॿियनि इदारनि जी ज़रूरत पवंदी वेंदव। बिल्कुलु ठीकु ॻाल्हि कई आहे पर मां इहो बि ॼाणणु चाहींदुसि त अॼुकल्ह ॿारनि जो रुझान छा आहे या पेरेंट्स जो पंहिंजो रुझान छा आहे त कहिड़े क़िस्म जा हू स्किल्स सिखनि। ऐं ॿियो हिकिड़ो सुवालु आउं करणु चाहींदुसि त छा शागिर्द जेके 9th 10th फर्स्ट ईयर इंटर में पढ़नि था उहे बि अहिड़े क़िस्म जा के कोर्सिस करे सघनि था? क्या फ्लेक्सिबल टाइमिंग आहे मुख़्तलिफ़ कोर्सिस ते मुख़्तलिफ़ सेंटर्स ते? बिल्कुलु हा। पहिरियों जेको तव्हांजो सुवाल हो रुझान जे हवाले सां त हिकिड़ी जेका ग़लती मूं ॾिठो आहे पंहिंजे मुआशरे में पंहिंजे आसपास जे माण्हुनि में उहा इहा ई आहे त असां जेको स्किल दुनिया में थोरो पुराणो थी वेंदो आहे असां लाइ उहो नयो साबित हूंदो आहे। जीअं फॉर एग्जांपल असां हिन कंटेंट राइटिंग खे इलाही अहम सम्झूं था त कंटेंट राइटिंग सिखणु शुरू कई त फ्रीलांसिंग सिखणु शुरू कई था जॾहिं त दुनिया लेवल ते कंटेंट राइटिंग ऐं फ्रीलांसिंग इलाही साल पहिरियां अची चुकी हुई। हाणे कंटेंट राइटिंग जे अंदरि बि जेको आहे न जेके स्पेसिफिक जेके चइबो आहे नीश स्पेसिफिक एक्सपर्ट्स हाणे जेको आहे न घुरिया था वञनि दुनिया में AI जनरेटिव त आउं उनखे इहो सजेस्ट कंदुसि त इहे जेके माण्हू जेके सिर्फ़ु ॿुधल ॻाल्हियुनि ते अमल था कनि न उहे पंहिंजी वञी सर्च कनि बिकॉज़ हर शइ हाणे तव्हांजे फिंगर टिप्स ते आहे। पाण वञी सर्च कनि ॾिसनि अलॻि अलॻि वेबसाइट्स आहिनि फाइवर आहे अपवर्क आहे उन्हनि ते वञी ॾिसनि त कहिड़ो स्किल आहे जंहिंजो हींअर रुझान वधीक आहे जेको मूंखे सिखणु घुरिजे ऐं जेको अॻियां हली मुंहिंजे इलाही कमु ईंदो। इवन हिन दौर में बि असां वीडियो एडिटर्स जाम ॿुधूं था पर उहे वीडियो एडिटर्स उन्हनि टूल्स ते कमु कनि था जेके टूल्स इलाही आम आहिनि सभिनी खे अचनि था। तव्हां अहिड़ो को टूल खणो जेके इलाही घटि कमु कयो वञे थो। फॉर एग्जांपल एडोबी जो प्रीमियर प्रो आहे वीडियो एडिटिंग हुन ते हर को करे थो पर एडोबी जो आफ्टर इफेक्ट्स आहे हुन में कुझु एक्स्ट्रा शयूं अची थियूं वञनि था एनिमेशंस करे सघो था VFX करे सघो था त उहो तव्हांखे हिकिड़ो एज ॾे थो हिकिड़ी अलॻि पर्सनैलिटी ठाहे थो त उन पासे अचणु वधीक बहितर आहे। बिल्कुलु ठीकु। त बस असांखे लास्ट में तव्हां सां इहो रुगो पुछणो हूंदो त तव्हां बस ब्रॉडली तव्हां असांखे असांजे व्यूअर्स खे ॿुधायो जीअं असांखे जेके यंग ॾिसण वारा माण्हू आहिनि उहे जेको आहे सो उन्हनि खे थोरी डायरेक्शन मिली वञे त उहे कहिड़ी शयूं स्पेसिफिकली जेको आहे सो यूट्यूब ते या गूगल ते वञी करे सर्च करनि जंहिंसां उन्हनि खे इन शयुनि जी प्लेटफॉर्म्स जी इन सभिनी शयुनि जी ख़बर पवे। ऐं ॿियो अगरि तव्हां लास्ट में को मैसेज ॾियणु चाहींदा हूंदव असांजे व्यूअर्स खे त उहो बि प्लीज़ ॾियनि। बिल्कुलु हिकिड़ो ई मैसेज जेको तक़रीबन जिते बि मुंहिंजी ट्रेनिंग थींदियूं आहिनि या जिन सां बि मुंहिंजो राब्तो थींदो आहे ऐं ॾींदो आहियां अगरि सभिनी खां पहिरीं स्किल उहो ॻोल्हियो जंहिंमें तव्हांखे मज़ो अचे थो। छो जो हिन जेको दौर आहे हिन जेके जॉब्स आहिनि न उन्हनि उहे तव्हांखां एफर्ट बि इलाही घुरनि थियूं उहे तव्हांखां कम बि इलाही घुरनि थियूं त जेसि ताईं तव्हांखे पंहिंजे हुन स्किल में मज़ो नथो अचे पंहिंजी जॉब ते मज़ो नथो अचे तव्हां हुन लेवल जी परफॉर्मेंस न ॾेई सघंदा ऐं तव्हां सभिनी मां हाईलाइट न थी सघंदा। कहिड़े क़िस्म जा फाइवर ते वञो अपवर्क ते वञो उते ॾिसो स्किल स्पेस जेके बि आहिनि उन सभिनीनि खे थोरो ट्राई कंदा अचो पोइ जंहिंमें तव्हांखे फील थिए की यार ही स्किल या ही आर्ट मूंखे बोर नथो करे त उन जी तरफ़ हलिया वञो। पोइ वो टाइपिंग जो आर्ट थी सघे थो कोडिंग जो आर्ट थी सघे थो ग्राफिक डिजाइनिंग जो आर्ट थी सघे थो कहिड़ी शइ जो आर्ट थी सघे थो
ऐं उन खां पोइ हुनखे तव्हां एटलीस्ट 6 महीना ॾियो कंप्लीटली ताकी तव्हां हुनखे बिल्कुलु जीअं न हिल्स करे सघो, हुन में एक्सपर्ट थी वञो, अहिड़ी तव्हांखे ख़बर हुजे ऐं तव्हांखे इलाही यूट्यूब वेंदियूं। हुन खां पोइ तव्हां मुंहिंजी जेका लास्ट सजेशन इलाही इंपॉर्टेंट जेका सजेशन आहे उहा इहा ई आहे, हुन खां पोइ तव्हां अचो लिंक्डइन ते। ऐं लिंक्डइन ते इहो तव्हां ख़ासि करे सभिनी जेके बि व्यूअर्स आहिनि सभिनी खे इहो सजेस्ट कंदुसि त भले जे तव्हांजो बि हिकिड़ो सुवाल हो त 9th मैट्रिक जाना हो त स्कूल लेवल ते बि न तव्हां पंहिंजी नंढड़ी भेण ते बि इहो ई चवां थो त हुनजे स्कूल लेवल ते हुनजो लिंक्डइन ठाहे छॾियो आहे ताकी हुनजी पोस्टिंग्स वग़ैरह हुनखे इन जी आदत थिए ऐं हू पंहिंजे लिंक्डइन ते पंहिंजो पोर्टफोलियो ठाहे जेको तव्हांखे कैरियर ठाहिणो आहे उन्हनि माण्हुनि सां कनेक्ट कयो, उन्हनि खे ॾिसो हू छा करे दुनिया में तव्हां बि उहे सिखो, ओड़े टाइप जो पोस्टिंग्स कयो, पंहिंजी प्रेजेंस ठाहियो ऐं जेतिरो नज़र ईंदो ओतिरो तव्हांजी इंपॉर्टेंस ऐं वैल्यू वधंदी। तव्हां लिंक्डइन ते जेको नेटवर्क ठाहे विया त उहा ई तव्हांजी रेज़्यूमे आहे, सीवी आहे ऐं उहा ई तव्हांखे जॉब जी तरफ़ पुॼाईंदी। नाज़रीन पाण खे वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। जी वेलकम बैक नाज़रीन, हिकु नंढड़ी शइ खां पोइ अवां जी ख़िदमत में वरी हाज़िर आहियूं। जी हम असां सां गॾु ग़ुलाम मोहम्मद सूमरो स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं इन्हनि सां असां मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते इलाही ॻाल्हायो आहे ऐं जीअं असांखे ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि चई त IT जेका आहे बेसिकली ट्रांसफॉर्मेशन आहे, उहे स्किल्स जेके तव्हां पहिरां कंदा हुयो उन्हनि खे हाणे तव्हां जेको आहे सो तव्हां मूव ऑन था कयो टू द टेक्नोलॉजिकल स्पेस, राइट? तव्हां टेक्नोलॉजी खे पंहिंजे उन नॉर्मल स्किल्स खे जीअं उन्हनि चयो गूगल शीट्स वग़ैरह इन सभिनी शयुनि खे कीअं करे तव्हां सिखी था सघो, करे था सघो। उन सां गॾु मां जीअं सां हिकिड़ो सवाल करणु चाहींदमि त अक्सर असां ॾिसंदा आहियूं त ॿारनि में जेके उहे IT स्किल्स ऐं इहे सभु स्किल्स अची वेंदा आहिनि पर मोस्ट इम्पॉर्टेंटली उहे किथे लैक कंदा आहिनि, उहे उन्हनि जो सॉफ्ट स्किल्स हूंदा आहिनि त उहे इंटरव्यूज़ में वेंदा आहिनि या जंहिं बि जाइ ते वञी करे प्रेज़ेंटेशन्स वग़ैरह जॾहिं उनखे पंहिंजे बारे में ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे त उहे सही सां ॿुधाए न सघंदा आहिनि त उन्हनि जा स्किल्स कहिड़ा आहिनि, उन्हनि जो छा कमु रहियो आहे। त इन जे बारे में असां थोड़ा GM खां पुछणु चाहींदासीं त GM तव्हां ॿुधायो त सॉफ्ट स्किल्स जी, पर्सनल ब्रांडिंग जी ऐं पोइ उन सां गॾोगॾु पोर्टफोलियो ठाहिण जी केतिरी ज़रूरत आहे इन्हनि माण्हुनि खे, इन्हनि ॿारनि खे जेके IT जी फील्ड में एंटर थियण था चाहिनि? मूंखे ख़ुशी आहे त तव्हां इहो सवाल कयो बिकॉज़ इहा हिकिड़ी इलाही इंपॉर्टेंट शइ आहे त इहा हिकिड़ी इलाही वॾी वजह आहे जंहिंमें इलाही असांजा जेके अहिड़ा शागिर्द आहिनि जिन इलाही कुझु अचे त थो पर हू पोइ अॻियां नथा वधी सघनि। ऐं हिकिड़ी कंपनी सां असां कमु कयो पिए ऐं हुनजे हिकिड़े इलाही सीनियर माण्हू जेको इंटरनेशनली बि कमु करे थो त हुन मूंखे मिसाल ॿुधाई चई त असांजो हिकिड़ो छोकिरो हूंदो ॾाढो टैलेंटेड ऐं स्किल्ड हूंदो, हुनखे असां अपॉर्चुनिटी ॾियारी फॉरेन जी के कंट्री लाइ ऑनलाइन इंटरव्यू थियो पिए न त हू जे चेयर ते वेठो ॻाल्हाइण महिल हीअं खेल पियो पिए अॻियां पोयां। अच्छा, उहा ई हिकिड़ी वजह हुई जंहिंजे करे हुनखे उहा जॉब न मिली सघे बिकॉज़ तव्हां इंटरव्यूज़ में हूंदा आहियो न त उन में इहे नंढियूं नंढियूं शयूं सभु इलाही मैटर कंदियूं आहिनि ऐं सभु कुझु जेको आहे उहो पार्ट आहे सॉफ्ट स्किल्स जो। जेके टेक्निकल स्किल्स आहिनि न उहे तॾहिं ई तव्हांखे अॻियां वधी वेंदा जॾहिं तव्हां सॉफ्ट स्किल्स कयो। बिल्कुलु। हाणे हिकिड़ो कोटेशन आहे जेको आउं इलाही फॉलो कंदो हुअसि शुरू खां ऐं अञा ताईं कयां थो त उहो इहो आहे त तव्हांजो योर एटीट्यूड एंड नॉट योर एप्टीट्यूड, एल्टीट्यूड। इट मीन्स त तव्हां जे तरीक़े सां बिहेव कयो था न भले तव्हांखे एॾो कुझु न बचे थो एट टाइम्स पर तव्हां जे बिहेव कयो था पंहिंजे पाण खे जीअं पोर्ट्रे कयो था, तव्हांजा जेके एटिकेट्स आहिनि ऐं जेके असां चवंदा आहियूं त अफ़ाल त ॿुधी आहिनि जेके तव्हांखे अॻियां वधाईंदियूं आहिनि। हाणे इवन त हींअर ॾिसंदा त जेके न इलाही ट्रेनर्स मौजूद आहिनि हींअर बि जेके वॾी वॾी ऑर्गेनाइजेशंस में सीनियर सी लेवल माण्हुनि खे सेखारींदा आहिनि त सॉफ्ट स्किल्स तव्हां पंहिंजे मैनेजर सां कीअं ॻाल्हायो या हिकिड़ो सी लेवल जो सीनियर लेवल जो बंदो आहे उहो पंहिंजे स्टाफ सां कीअं ॻाल्हाए थो ऐं स्टाफ खे मैनेज करणो आहे, कीअं बिहेव करणो आहे। त इते ई हिन इहो ई मौक़ो इस्तेमालु कंदे हिकिड़ी ॻाल्हि कंदसि इमोशनल इंटेलिजेंस जी बि जेको इंपॉर्टेंट कॉम्पोनेंट आहे सॉफ्ट स्किल्स जो बि ऐं सॉफ्ट स्किल्स हिन में इमोशनल इंटेलिजेंस एड थिए थो त तव्हां अगेन तव्हांजो सर्वाइवल ऐं तव्हांजी एंट्री वॾी ऑर्गेनाइजेशन में जॉब ते तव्हांजे करियर इलाही इंपॉर्टेंट थी वञे।
असां चवण में त चऊं था सॉफ्ट स्किल्स आहिनि, बट बेसिकली इहे अगरि अगेन उहे शयूं आहिनि जेके असांखे नंढे हूंदे खां स्पेशली असांजे सिंधी कल्चर में इलाही आहिनि। नंढे हूंदे खां असांखे ॿुधायो वेंदो बाबा इहा ई ज़बान आहे तव्हांजी जेका तव्हांखे खट ते बि वेहारे सघे। बिल्कुल त बेसिक सॼो बेसिक लेवल इहो ई आहे कि यू नीड टू लर्न कि तव्हांखे ॻाल्हाइणो कीअं आहे, कहिड़ा लफ़्ज़ किथे कीअं दफ़ा थींदा आहिनि, तव्हांखे कहिड़े टाइम ते कहिड़े इवेंट ते कीअं कपिड़ा पाए वञणा आहिनि। इंटरव्यू में जॾहिं तव्हां वञो था, ऐं इहो इलाही मशहूर अथव इंटरव्यूअर्स जे विच में, कि जॾहिं तव्हां रूम में एंटर थियो था उते ई उहो आइडेंटिफाई करे वठंदा आहिनि त हिन इहो रखिणो आहे न आहे रखिणो, बाक़ी ॻाल्हि सही आहे। ऐं इहो बि इलाही मशहूर आहे जेके इंटरव्यू सेखारींदा आहिनि त तव्हांजो इंटरव्यू तॾहिं खां शुरू थी वञे थो जॾहिं तव्हांखे इंटरव्यू जो मैसेज थो अचे त तव्हांजो इंटरव्यू ओॾी महिल माइंड सेट आहे, ओॾी महिल खां ई तव्हांजो इंटरव्यू शुरू थी थो वञे त तव्हां एटीट्यूड में रहो था, कहिड़ो कॉन्फिडेंस पंहिंजे पाण में रखो था, हा ईगो वारो कॉन्फिडेंस अची वियो आहे कि जॉब त मुंहिंजी आहे, या तव्हांजो इन शइ ते कॉन्फिडेंट आहे कि न यार आई विल गिव माय बेस्ट, ऐं पंहिंजो बहितरीन ॾींदुमि जेको आहे अञा बहितर करे ॾींदुमि, तव्हां सिखंदा त जेके पार्ट आहिनि न तव्हां हिकिड़ी इलाही बेसिक शयूं आहिनि। पर असां इवन पंहिंजे ऑर्गेनाइज़ेशन में एंटरप्रेन्योर्स ते बि इन शइ ते इलाही ज़ोर ॾींदा आहियूं त तव्हां इलाही साफ़ सुथरा ऐं सुठा ॾिसण घुरिजो। ज़रूरी न आहे त महांगा कपिड़ा पायो, या महांगा शूज़ पायो, पर एटलीस्ट तव्हां हिकिड़े सुठे अंदाज़ में नज़र अचो जो उहो तव्हां मां ख़ुशबू सुठी अचणु घुरिजे, तव्हां जॾहिं केरु तव्हांखे ॾिसे त प्लेज़ेंटनेस तव्हांजी अचे, तव्हांखे स्माइल हुजणु घुरिजे हर वक़्तु। त इहे सभु शयूं आहिनि जेके सॉफ्ट स्किल्स में अचनि। ऐं अगेन सॉफ्ट स्किल्स इलाही डीप आहे, हिन में तव्हां जीअं वेंदा त तव्हांखे ख़बर पवंदी हैंडशेक करण जा बि तरीक़ा हूंदा आहिनि, कॉन्फिडेंटली कीअं हैंडशेक कबो आहे, ऐं अगरि तव्हां प्रेज़ेंट था वॉक करे वञो था, वॉक करण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, वेहण जा कहिड़ा तरीक़ा, कॉन्फिडेंटली कीअं बहिबो आहे, ऐं तव्हांजो जेको आहे नर्वसनेस कीअं थिए थी, उन नर्वसनेस खे कंट्रोल कीअं करणु, टिप्स एंड ट्रिक्स आहिनि जेके तव्हांखे इंटरव्यू में कमु अचनि थियूं, इलाही नंढियूं पर इलाही इंपॉर्टेंट थी थियूं वञनि। ऐं हुन खां पोइ अचूं था ॻाल्हि करण ते त जीअं तव्हां मतिलबु सवाल कयो त सेल्फ ब्रांडिंग जी बि, सेल्फ ब्रांडिंग पोर्टफोलियो जी, बिल्कुलु पर्सनल ब्रांडिंग जी, सॉरी पर्सनल ब्रांडिंग हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंमें उर्दू जो हिकिड़ो मुहावरो इलाही कोट बि कंदा आहियां कि जंगल में मोर नाचा तो इट्स लाइक कि अगरि तव्हां नथा ॿुधाए सघो त तव्हांखे छा अचे थो या तव्हां केतिरा इम्पोर्टेंट आहियो, तेसि ताईं अॻिलो तव्हांजी इम्पोर्टेंस न सम्झो, तव्हां केतिरी लेवल ते करे सघो, छा करे सघो, तव्हां पहिरियां छा करे आया आहियो। तो का बि ऑर्गेनाइज़ेशन हायर कंदी आहे, उहा इन करे तव्हांखे हायर न कंदी आहे त तव्हांखे जॉब खपे। यूजुअली ऑर्गेनाइज़ेशन पुछंदियूं आहिनि त व्हाई शुड वी हायर, छो रखूं, त माण्हू चवनि ज़रूरत आहे, इलाही इंतिहाई ग़लति सुवाल त असांखे ज़रूरत आहे, या इहो चवणु ग़रीब आहियूं या टेल देम कि तव्हां ॿुधाईंदा ऑर्गेनाइज़ेशन खे मुंहिंजे अचण सां हिन ऑर्गेनाइज़ेशन खे इलाही इम्प्रूव कंदुमि ऐं ही तरीक़े सां संभालींदुमि, नया आइडियाज़ ॾींदुमि, मूं में एतिरो कॉन्फिडेंस आहे जो वॾनि आइडियाज़ ऐं उन्हनि ते बि ॿुधाए सघां थो त कहिड़ी शइ ग़लति थी थिए, कहिड़ी शइ सही थी थिए। ग़लति ऐं सही जो फ़र्क़ु आहे या आइडेंटिफिकेशन आहे उहा सुठी तरीक़े सां अचे थी। हाणे इहे सभु शयूं पर्सनल ब्रांडिंग में थी अचनि थियूं जीअं तव्हां हुनखे ॿुधाईंदा वेंदा आहियो। ॿियो हिकिड़ो अहम पार्ट पर्सनल ब्रांडिंग जो, फॉर एग्जाम्पल अगरि तव्हां पर्सनल ब्रांडिंग कीअं कंदा, त जीअं मूं ॻाल्हि कई त असां फेसबुक, लिंक्डइन ऐं इंस्टाग्राम, हलो लिंक्डइन इलाही घटि इस्तेमालु थिए थो जंहिंजो मूंखे आहे ऐं वधीक इंस्टाग्राम तव्हां शो कयो त तव्हां केॾां विया, ठीकु आहे, कहिड़ो आहे, छा अचे थो तव्हांखे, इहो बि तव्हांजो कॉन्टेंट तव्हांजी सेल्फ ब्रांड ग्रो कंदा, लकी कमाईंदा पंहिंजे बारे में सेल्फ ब्रांडिंग अगरि सिखो था त उहो कई अगरि तव्हांखे लॻे त तव्हां अहिड़ी शइ कयो था जेका ॿिया हिकिड़े अलॻि वे था कनि, तव्हां डिफरेंट कयो त फ़ाइदो तव्हांखे आहे त तव्हां उहा शइ ॿुधायो, जिते तव्हां ॿुधाईंदा न माण्हुनि खे। हमेशह इहो चयो वियो आहे कि नॉलेज शेयर करणु खपंदी, तव्हां नॉलेज शेयर कयो माण्हुनि सां, पंहिंजी ब्रांडिंग ते कमु कयो, पंहिंजे बारे में ॿुधायो तव्हां केतिरो सुठो कमु करे सघो था, इलाही इम्पोर्टेंट थो वञे। हाणे पर्सनल ब्रांडिंग कनेक्टेड हिकिड़ो एरिया अचे थो पोर्टफोलियो जो, पोर्टफोलियो
इलाही जेके माण्हू आहिनि न जेके यानी कि अंग्रेज़ी में हिकिड़ो टर्म आहे पोस्ट फॉर्म जे जंहिंमें माण्हुनि खे लॻंदो आहे कि यार अञा एतिरो सुठो कमु नथा कयूं, दुनिया में इलाही सुठो कमु थिए थो, अञा उहो पोस्ट न पोस्ट इंतहाई ग़लति अप्रोच आहे। तव्हांखे अगरि जेतिरो बि तव्हां थोरो घणो बि सिखियो आहे न, इहो हमेशह यादि रखो ज़रूर आहे जेके उहो बि नथो अचे तव्हांजे ॿुधाए त कहिड़ी पए। ऐं जेके तव्हांखे जॉब ते रखनि था या जेके तव्हांखे ॾिसण शुरू कनि था उन्हनि ख़बर पवे थी त तव्हां किथां खां स्टार्ट कयो, केतिरो जल्दी ग्रो कयो आहे, तव्हां केतिरा क्विक लर्नर आहियो, तव्हां केतिरा टीम कयो था, त मूंखे अलॻि अलॻि प्रोजेक्ट कमु कयो आहे, वॉलंटियरली कमु कयो आहे, ठीकु आहे, बिग प्रोजेक्ट वॉलंटियर कमु कयो, तव्हां खे सभु तव्हांजे पोर्टफोलियो में फॉर एग्जाम्पल का वॾी कंपनी सैमसंग आहे, कोका कोला आहे, एप्पल आहे, हुननि पंहिंजी का नई शइ लॉन्च कई आहे, तव्हां ग्राफिक डिज़ाइनर आहियो, तव्हां हुनखे पंहिंजे स्टाइल में ठाहे करे ॿुधायो त अगरि आउं हुजां त हिनखे अञा हीअं बहितर करे जेको आहे न पोस्ट कयो आहे, हिनखे बहितर करे बिल्कुलु त तव्हांजो पोर्टफोलियो ठहंदो वेंदो आहे। तव्हां हिन सां अञा पंहिंजे पाण खे पंहिंजी स्किल्स खे बहितर पोर्ट्रे कंदो, पोर्टफोलियो ठहंदो वेंदो। यकीन मञो तव्हांखे जॉब ते पुॼण खां पहिरीं पोर्टफोलियो खपे, छो जो ही असांखे बि ग्रो करे, पाण ते ग्रो कंदो, पर असांखे जेको इंसान ग्रो नथो करे उहो कंपनी ग्रो इलाही मुश्किल कराए सघे। कंपनीज़ खे अहिड़ा माण्हू हर इंसान चाहे थो, सॉरी हर इंसान जेको कंपनी जो ओनर आहे उहो चाहे थो त असांखे अञा ऐं वधीक बिज़नेस मिलण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त तव्हां क्वालिटी प्रोवाइड, उहा क्वालिटी प्रोवाइड इलाही शयूं अचणु घुरिजनि। बिल्कुलु ठीकु आहे गुलाम मोहम्मद, अभी असां सां गॾु ई रहिजो, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ नाज़रीन मां वली मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। जी वेलकम बैक नाज़रीन, हिस्ट्री शाही खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। उमेद ॾिसो था आवाज़ की ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। गुलाम मोहम्मद सुमरू साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पाण IT एक्सपर्ट आहिनि। जी हुमरा जी गुलाम, तव्हां असां सां एॾी सारी शयुनि जे बारे में ॻाल्हायो ऐं तव्हां लास्ट टाइम मां तव्हांखां थोरो इहो बि पुछणु चाहींदमि त IT त असां हुनखे हिकिड़ी अम्ब्रेला टर्म वांगुरु ॾिसूं था, हुनजे अंडर छा छा शयूं अचनि थियूं? असांखे थोरो घणो त इम्तियाज़ असांखे आइडिया आहे, पर असां तव्हां छो की IT जा एक्सपर्ट आहियो, असां तव्हांखां पुछणु चाहींदासीं त हिन जे अंडर कहिड़ी शयूं अचनि थियूं, उन्हनि खे असां कीअं सिखी था सघूं, उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन छा आहे, ऐं प्लीज़ तव्हां ॿुधायो हाणे। जी बिल्कुलु, ऐं इहो इलाही ज़रूरी आहे सम्झणु त IT जे अंडर छा छा अचे थो, छो जो IT त असां सभु ॿुधूं था ऐं चऊं था असांखे IT में वञिणो आहे, पर IT में वञण सां बि पोइ असां कहिड़ी जॻह ते वेंदासीं या कहिड़ी फील्ड में वेंदासीं इहो सम्झणु इलाही ज़रूरी आहे। सो अगरि जी बेसिक अगरि तव्हां ॾिसो त IT जस्ट मीन्स त तव्हांजो कमु जेको आहे कंप्यूटर, स्टोरेज, नेटवर्किंग, फिजिकल डिवाइसिस ऐं इन्हनि सां इलेक्ट्रॉनिक डेटा जेका बि अचे थी उन सां जेको तव्हांजो कमु आहे या उनजी जेका ट्रांसफरेंस आहे उनखे मैनेज करणु इनखे IT चवंदा आहियूं। हाणे इनखे अगरि आउं अञा बहितर तरीक़े सां सम्झायां त IT में पोइ सपोर्ट ऐं हेल्प वग़ैरह जो बि मतिलबु जॉब जे हवाले सां बि त उहे बि अची वेंदियूं आहिनि, नेटवर्क उन्हनि जी एडमिनिस्ट्रेशन अची वेंदी आहे, त जेके माण्हू कमु कनि पिया या छा जेका डेटा मूव करे पई उहा डेटा कीअं किथां केॾी महिल मूव कंदी, कहिड़े कहिड़े तरीक़े सां मूव कंदी, केतिरी स्पीड में मूव कंदी, उन्हनि सभिनी जी मैनेजमेंट, एडमिनिस्ट्रेशन, इन सॼे जो स्ट्रक्चर क्रिएट करणु, उन स्ट्रक्चर खे मैनेज करणु, ऐं पोइ उहो स्ट्रक्चर किथे क्रिएट थींदो, लेट्स सपोज जेके असां क्लाउड चवंदा आहियूं, क्लाउड बेस या सर्वर चवंदा आहियूं, ऐं पोइ अगेन क्लाउड जी मूं ॻाल्हि कई त हिन में डेटाबेस एडमिनिस्ट्रेशन अची थी वञे, क्लाउड इंजीनियरिंग अची थी वञे, ऐं उनजी सिक्योरिटी अची थी वञे जेके असां साइबर सिक्योरिटी जो नालो ॾींदा, त IT जे अंदरि इलाही फील्ड अची थी वञनि। हाणे IT में ही इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में ही हिकिड़ी इलाही इंटरेस्टिंग डेवलपमेंट थी आहे कुझु सालनि खां, जैसे कम तो काफ़ी टाइम सां कयो वियो पिए, पर पब्लिकली हाणे अराउंड 2022-23 में थी आहे, जेके असां चैट GPT जे नाले सां सुञाणूं था। ठीकु आहे, हाणे चैट GPT हिकिड़ो जेके LLM चवंदा आहियूं, लार्ज लैंग्वेज मॉडल, उहो AI बेस्ड आहे, ऐं AI में हिते इन जो मतिलबु आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, माना हाणे असां कंप्यूटर्स खे सलाहियत ॾियूं था त हू ख़ुदि सोचनि, ख़ुदि असांखे शयूं ॿुधाइनि, ॾिसी करे चेक करे। हिन जेको AI कमु करे थो उहो स्पीड ते कमु करे थो, त जेका शइ असांखे शायदि साल लॻी वञनि कमु करण में, AI चंद मिंटनि में उहा शइ पूरे इंटरनेट ते जिते बि उहा इंफॉर्मेशन मौजूदु आहे उहा कढी करे असांखे ॾे थो। सो दैट इज़ बेसिकली AI। हाणे उन AI कमु करे थो स्पीड ते, सॉरी, ऐं ईअं ई AI जी जनरेशन बि हाणे अची वई आहे। त
जेके पिक्चर्स आहिनि, ऑडियोस आहिनि, वीडियोस आहिनि, उहे कीअं ठहियूं थियूं वञनि, हुनखे सेखारियो त कीअं हीअं ठाहियो वञे थो, पोइ हुनखे जेको कमांड ॾिनो वञे थो, सम्झायो वञे थो, उन हिसाब सां उहे शयूं ठाहे तव्हांखे ॾिए थो। हाणे AI जी फील्ड इलाही इमर्जिंग फील्ड आहे हिन दौर में बि, पर इहो बि सम्झणु ज़रूरी आहे त AI फील्ड अञा स्टिल पंहिंजे बेसिक लेवल्स ते आहे, हिन में इलाही इम्प्रूवमेंट अचणी आहे। त इहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका फ्यूचर में तव्हांखे इलाही अर्न करे ॾेई सघे थी, इलाही सुठो हिन में कैरियर ठही सघे थो। त AI में जॾहिं तव्हां अचो था, फॉर एग्जाम्पल तव्हां जनरेटिव AI सिखण जी तरफ़ वञो, ठीकु आहे, तव्हां AI कोडिंग जी तरफ़ वञो, या तव्हां AI टूल्स, इलाही सारा अहिड़ा टूल्स अचनि था, जीअं कल ई मूंखे हिकिड़ो नयो टूल वेबसाइट नज़र आई, वर्ल्ड मॉनिटर ऐप जे नाले सां, जंहिंमें वञी करे तव्हां दुनिया जे कहिड़े कोने जी कहिड़ी ख़बर वञी चेक करे सघो था, ॾिसी सघो था, ऐं लाइव अपडेट्स अचनि थियूं। हाणे इहो हिकिड़ो इलाही टूल आहे, त माना तव्हांजे आंगुरनि ते हाणे सॼी दुनिया जूं ख़बरूं आहिनि, विच इज़ वेरी इंपॉर्टेंट। त इहे सभु शयूं, इन्हनि सभिनी शयुनि जी अवेयरनेस रखण छा, अगेन तव्हांखे असां चैट जीपीटी इलाही यूज़ कयूं था, ऐं असां चैट जीपीटी छाजे लाइ था यूज़ कयूं था, असांखे फेसबुक जो कैप्शन खटी ॾे, असांखे इंस्टाग्राम जो कैप्शन खटी ॾे, बट अगरि उन ई चैट जीपीटी खां तव्हां पंहिंजे बारे में ॿुधाए करे पुछो त मूंखे कहिड़ी फील्ड जी तरफ़ वञणु घुरिजे, त छा तव्हां नथो वणे, पोइ हुन खां पुछो त फील्ड जी तरफ़ वञा त सही, पर आउं किथां किथां सिखी सघां थो, या उन खां पोइ आउं इन कहिड़ी जॉब्स करे सघां थो, मूंखे किथे किथे जॉब्स अवेलेबल आहिनि, कहिड़ी कहिड़ी वेबसाइट्स आहिनि जेके मूंखे उहे जॉब्स ॾेई सघनि थियूं। सिंपल हाणे त मतिलबु इवन उन्हनि खे बि एडवाइस कंदुसि जेके इंग्लिश नथा ॻाल्हाए सघनि, पहिरीं त इंग्लिश सिखणु हिकिड़ो ज़रूरी थी वियो आहे, तव्हां इन्हनि AI सां, गूगल जेमिनाई सां इहे सिखी बि सघो था त इंग्लिश ॻाल्हाइजे कीअं, पर अगरि इंग्लिश नथी बि अचे त तव्हां हुन सां उर्दू में जेको आहे ॻाल्हाए सघो था। इवन मुंहिंजे ख़्याल में हाणे चैट जीपीटी में त सिंधी लैंग्वेज बि इम्बेड थी चुकी आहे, तव्हां सां सिंधी सघो था, त उहो कचहरी करे उन्हनि सां तव्हां हिकिड़ी सुठी गुफ्तगू करे त पंहिंजे पाण खे पंहिंजे पाण खे इम्प्रूव करे सघो था। बट अगेन हिकिड़ी शइ जी क्लियरेंस थींदसि त AI अगेन हिकिड़ी वॾी अम्ब्रेला आहे, AI में इलाही शयूं अचनि थियूं, असां जेके हिन मॉडल्स यूज़ कयूं था, जेके टेक्निकल टर्मिनोलॉजीज़ में मशीन लर्निंग मॉडल्स चइबो आहे, असां उन्हनि ते कमु कयूं था, उहे मल्टीपल मशीन लर्निंग मॉडल्स हूंदा आहिनि। अञा AI जी तरफ़ वञूं पिया असां, त AI जी तरफ़ जेसिताईं वञूं पिया त छो न असां पहिरियां ई पंहिंजे पाण खे एतिरो तयारु करे सघूं छॾियूं त जीअं असांजा हिते जा माण्हू जेके आहिनि, पाकिस्तान जा, सिंध जा, पंहिंजे शहरनि जा, उहे माण्हू पोइ उन्हनि वॾियुनि वॾियुनि पोज़ीशन्स ते पुॼी वञनि। हींअर इलाही असांजा दोस्त यार गूगल में आहिनि, इलाही असांजा दोस्त यार सैमसंग में आहिनि, इलाही असांजा दोस्त यार एप्पल, इलाही अलॻि अलॻि कंपनीज़ में कमु कनि था। त असां अगरि हींअर खां ई उन शइ जी तरफ़ प्रिपेयर करणु शुरू कंदासीं, जेके नयूं शयूं अचनि थियूं, रिसर्च थिए थी, जेको बि कुझु बहितर थिए पियो, उन जी तरफ़ खणी वेंदासीं, त जीअं उहा टेक्नोलॉजी इमर्ज थींदी या उहा पब्लिक थींदी त असां ऑलरेडी उन एक्सपर्ट हूंदासीं, असांजो पोइ उन में वैल्यू वधंदी, असांजी ज़रूरत उन में वधी वेंदी। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा गुलाम मोहम्मद साहिब, आउं सम्झां थो त हिन वक़्तु जेतिरी IT जी फील्ड वास्ट थिए थी, ओतिरो ई माण्हुनि जे अंदरि कंफ्यूजन बि क्रिएट थिए थी, ऐं ख़ासि तौर ते जेॾी महिल पाण AI जी ॻाल्हि कईसीं त अॼुकल्ह जा ॿार पंहिंजी क्रिएटिविटी खे छॾे करे AI ते डिपेंडेंट घणा थी विया आहिनि, इन बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? जी बिल्कुलु, इहो वाकई इहो आहे त इंसान जेके स्पेशली ॿार आहिनि, जेके ख़ुदा मतिलबु ठाहियो ई क्रिएटिव आहे, हू पंहिंजी क्रिएटिविटी खे अगरि वधीक नथा, जीअं ॿार आहे, क्रिएटिविटी नंढड़ी हूंदी आहे, तव्हां हुनखे जेतिरो फीड कंदा, जेतिरो वधाईंदा, त ओतिरी चीज तव्हां सां गॾु ग्रो कंदी, अगरि तव्हां हुन फीड खे छॾे ॾींदा त हू ग्रो न कंदी। हाणे ॻाल्हि उहा ई अचे थी त इस्तेमालु कीअं कजे। असांजे घरनि में छुरी मौजूदु आहे, छुरी जो इस्तेमालु सुठो थी सघे थो, बुरो बि थी सघे थो। सेम वे में जेके असांजे इहे टूल्स आहिनि, उन्हनि जो अगरि बहितर इस्तेमालु कजे त तव्हांजी क्रिएटिविटी अञा बूस्ट थी सघे थी। हाणे असां चैट जीपीटी इस्तेमालु कयूं था डायरेक्ट आंसर्स ॻोल्हण लाइ, तव्हां चैट जीपीटी इहो इन लाइ इस्तेमालु कयो, जेके शयूं तव्हां पाण नथा सम्झी सघो, सिखी सघो, तव्हां हुन खां सिखो, तव्हां हुन खां पुछो त हिन शइ में आउं बहितर कीअं थी सघां थो, या तव्हां हुन शइ में बहितर थी करे ॾेखारियोसि, चयोसि बाबा हीअ शइ मां ठाही आहे, को आर्ट ठाहियो आहे, को डिज़ाइन ठाहियो आहे, का पोइट्री ठाही आहे, या कुझु लिखियो आहे, सिर्फ़ु 2 लाइनूं बि अगरि तव्हां राइटिंग जूं कयूं आहिनि त उहे तव्हां हुनखे ॾियो, ऐं हुनखे बिकॉज़ चैट जीपीटी उहा शइ न आहे जेको पंहिंजी तरफ़ां तव्हांखे जवाबु ॾिए थो। चैट जीपीटी उहो ई कंदो, या इवन कहिड़ो बि तव्हां जेको आहे LLM खणो, तव्हां जेमिनाई खणो या AI स्टूडियो खणो, तव्हां हुनखे जेको पुछंदा उहो तव्हांखे जवाबु ॾींदो। तव्हां हुनखे सोचो, मूंखे पंहिंजी क्रिएटिविटी वधाइण लाइ, मूंखे क्रिएटिव थियण लाइ, तव्हां ॾिसंदा दुनिया में इलाही अहिड़ा माण्हू आहिनि जेके फॉर एग्जाम्पल घर में हिकिड़ो स्पेस रेनोवेट करणो आहे त उनजी फोटो कढी करे AI खां पुछनि था त हिनखे असां कीअं बहितर ठाहे सघूं।
त ई सभु शयूं करे तव्हां सिखंदा आहियो त हिन तरीक़े सां बि सोचे सघिजे थो, ही बहितर शयूं थी सघजनि थियूं। बजाए हिन ते असां असल में एट टाइम असां सोची वेंदा आहियूं न, असां इहो सोचंदा आहियूं बसि AI त थी वेंदो, असां छो सोचूं, पोइ हिते असां मार खायूं था ऐं हिते असांखे स्टॉप थी वेंदो, पोइ असां ग्रो न करे सघंदासीं। पर अगरि असां AI खां हर मर्तबा का नई शइ पुछूं, का नई शइ सिखूं, का नई शइ चऊं, त उन में असांजे सिखण जो मार्जिन वधीक आहे। त सुभाणे अगरि कंहिंसां असां गुफ़्तगू कयूं बि था त असांखे ॻाल्हाइण लाइ इलाही कुझु जी। अच्छा, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि पाण अक्सर ॾिसंदा आहियूं त एजुकेशनल जेके बि इदारा आहिनि, इन्हनि सभिनी शयुनि बाबति, स्किल सेट बाबति, IT बाबति के ख़ासि ट्रेनिंग्स ऐं गाइडलाइंस कोन ॾींदा आहिनि। अव्हां बीइंग IT एक्सपर्ट, जेके नौजवान तव्हां वटि अचनि था सिखण जे लाइ, उन्हनि जो छा चवणु हूंदो आहे इन बाबति त उन्हनि जा जेके पेरेंट्स आहिनि, टीचर्स आहिनि, स्कूल वारा आहिनि, इन्हनि शयुनि बाबति का आगाही, सेमिनार, कॉन्फ्रेंसिस, ग्रुप्स वग़ैरह कुझु अवेलेबिलिटी आहे, कुझु शयूं उन्हनि खे प्रोवाइड कंदा आहिनि? जी बिल्कुलु। हाँ, जेके स्टूडेंट्स अचनि था, जेके ट्रेनीज़ अचनि था, जेके यूनिवर्सिटीज़ में आहिनि, हिकु इहो आहे त टेक्नोलॉजी आहे उहा अहिड़ी स्पीड ते ग्रो करे पई जंहिं स्पीड ते असांजो कोर्स वर्क ग्रो न पियो करे सघे, या उहो जेको आहे न बहितर थी सघे। कोर्स वर्क खे बहितर करण लाइ इन शइ जो क्रिटिक रहियो आहियां इलाही टाइम खां बि, त कोर्स वर्क खे बहितर करण लाइ उनखे हिकिड़े फॉर्मेट मां गुज़रणो पवे थो, अप्रूवल्स मां गुज़रणो पवे थो, ऐं जेसि ताईं उहे अप्रूवल्स थियनि था या यूनिवर्सिटी या एकेडमिक्स जेके बि आहिनि उहे हुनजी इंपॉर्टेंस सम्झनि था, तेसि ताईं टेक्नोलॉजी दुनिया अॻियां खे बहितर शइ ते मूव थी वेंदी आहे। त पोइ स्कूल यूनिवर्सिटीज़ में उहे शयूं पढ़ायूं वेंदियूं जेके थोरियूं घणियूं अपडेट थियनि। हिन दौर में आउटडेट थियणु इलाही आसान आहे। तव्हां हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं के शइ ते अपडेटेड न रहिया त उहा शइ आउटडेट थी वञे थी, तव्हांखे पोइ वरी हूंदो त अॻियां छा पियो हले दुनिया में, बहितर की। त यूनिवर्सिटीज़ में बिल्कुलु इनिशिएटिव्स वठनि था, उन्हनि खे जेको आहे न ग़लति न चवंदमि, पर जे स्पीड ते इनिशिएटिव्स वठनि था उन स्पीड खे थोरो वधाइणो पवंदो। कोर्सेस अञा बि मौजूदु आहिनि यूनिवर्सिटीज़ में, सेमिनार्स थियनि था ऐं इलाही ट्रेनिंग्स वग़ैरह बि थियनि थियूं, पर उहे कोर्स वर्क जे हवाले सां ई थियनि थियूं। तॾहिं ई पोइ ज़रूरत पवे थी एक्सटर्नल कोर्सेस जी, जेके पंहिंजे सिंध लेवल ते बि इलाही अहिड़ा इनिशिएटिव्स वरिता विया आहिनि, ऐं पंहिंजे छा चइबो अथसि फेडरल लेवल ते बि इनिशिएटिव्स वरिता विया आहिनि जंहिंमें स्किल सिखाया वञनि था। हाणे इन्हनि जी ज़रूरत इन करे पए थी छो जो इहे सभु शयूं यूनिवर्सिटीज़ में उते न पियूं सेखारे सघजनि, जंहिंजो इहो हिकिड़ो वॾो गैप अचे पियो इंडस्ट्री ऐं यूनिवर्सिटी जे विच में, जेको फिल थियणु इलाही ज़रूरी आहे। बिल्कुलु ठीकु आहे ग़ुलाम मोहम्मद साहिबु, अव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असांखे वीडियो कॉल जे ज़रिए जॉइन कयो। नाज़रीन, आउं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम अव्हां सभिनी शयुनि जे लाइ तमामु घणो कारगर ऐं मुफ़ीद साबित थियो हूंदो। अगरि अव्हांजा इन प्रोग्राम बाबति के आइडियाज़ आहिनि, कॉमेंट्स आहिनि त ज़रूरु शेयर करियो। इन उमेद सां त जीतब हूंदो पंहिंजो रखंदो तमामु सारो घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ अहसन ऐं मूंसां गॾु उमरात ताहिर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।